बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्लाह कुंभ इन ई दुआ सां गॾु छा लजत हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं, मां पंहिंजी समूरी टीम सां गॾु। ऐं अॼोको प्रोग्राम तमामु ख़ूबसूरत थियण वारो आहे। असां नंढनि नंढनि जेके असांजा मसइला आहिनि ऐं गॾोगॾु ख़ासि करे बेराड़ी वारे इलाइक़नि में जेकी फूड सिक्योरिटी जा मामला आहिनि, अमन अमान जा मामला आहिनि, घणो ॾुखी पाण अॼु मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु T20 वर्ल्ड कप जी स्पेशल सेट ते पाण हलंदासीं, हुतां जूं ख़बरूं वठंदासीं। सो अॼोको प्रोग्राम तमामु सुठो थियण वारो आहे। मौसम जो हाल अहिवाल कंदासीं। अॼु सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति जा घणे भाङे इम्कान आहिनि। कल्ह त बरसाति दाख़िल थी चुकी आहे सिंध जी हदुनि में, ऐं गॾोगॾु तेज़ हवाऊं बि तव्हां ॾिठियूं। राति कल्ह गर्मीअ जो ज़ोर टुटल हुयो, राति हवाऊं लॻी रहियूं हुयूं। कल्ह गोरख, मोरो ऐं दादूअ जे भरपासे में जेको आहे हल्की हल्की बरसाति हुई, सनी सनी बूंद हुई। ऐं अॼु ॿुधायो पियो वञे त कुझु वधीक शहरनि में ख़ासि करे कराची, हैदराबाद ऐं लाड़ वारी पट्टी जेका आहे उते बरसाति जो इम्कानु आहे। सो अॼु बरसाति बि इंजॉय कंदासीं। गर्मीअ जो ज़ोर टुटो आहे, अलाह साईं रहम कयो आहे। ऐं उनजे बावजूदि बि महिरबानी करे पंहिंजो ख़्यालु कयो, गर्मीअ खां बचो ऐं डिहाइड्रेशन खां बचो। निमकोल वधीक इस्तेमालु कयो, फ्रेश जूसिस इस्तेमालु कयो। ऐं हाणे त मुंहिंजे ख़्याल में फ्रेश जूसिस जो ईअं आहे त सस्ता थी विया आहिनि। कल्ह मूं ॾिठमि पिए त मुख़्तलिफ़ स्टॉल्स लॻल हुआ असांजे हैदराबाद ऐं भरपासे में, त मूं ॾिठमि पिए फारवन जा ऐं हीअ जेके कमंद जा जूस उहे त हलंदा रहंदा आहिनि, पर हीअ जेके फ्रूट जेके पाण फ्रेश जूसिस वारा आहिनि, अंबनि जे जूस जा स्टॉल, त हीअ पपीतो ऐं चीकू, इहे फ्रूट वधीक आयल आहिनि ऐं सस्ता बि आहिनि। मुंहिंजे ख़्याल में 50-60 रुपए जो गिलास हो, त मुंहिंजे ख़्याल में तव्हां पी सघो था ऐं तमामु सस्तो ई आहे। कॾहिं कॾहिं हिन मुल्क में जेको आहे शयूं सस्तियूं मिलंदियूं आहिनि, पैकेज में मिलंदियूं आहिनि, त तव्हां बि हिन जो फ़ाइदो वठो। वेल नाज़रीन, पाण ख़बरुनि न हलंदासीं। ख़बरुनि खां पोइ अॼु असांजे महिमाननि जी बहार आहे। 3 महिमान आहिनि, उन्हनि सां पाण कचहरी कंदासीं, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं त उहे छा था चवनि ऐं कहिड़नि कहिड़नि सब्जेक्ट्स ते या कहिड़नि कहिड़नि फील्ड्स में हू कमु करे रहिया आहिनि। 3 नौजवान आहिनि ऐं उहे ॾिसूं त कनि छा था। पर पहिरीं ख़बरूं ईअं आहे त कल्ह बिलावल भुट्टो साहिबु पंहिंजी पार्लिमानी कमेटी जो इजलास कयो, सॼी जेका हुनजी गॾियल आहे, ऐं उन में शिकायत इहा हुई त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साहिबु उन्हनि खे शिकायत कई त पार्टीअ में धड़ाबंदी थी वई आहे। ऐं मूंखे एज़ अ CM जेको आहे सिंध जे वॾे वज़ीर तौरु मुंहिंजा ई जेके मोहसिन आहिनि, मुंहिंजा ई जेके वज़ीर आहिनि, उहे मूंखे नाकाम करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। मुंहिंजी हिकु नथा ॿुधनि, ऑफ़िसुनि में वञो त ऑफ़िसुनि में नथा वेहनि, को खातो जेको आहे नथो हले। सो इन सॼी शिकायत ते पंहिंजो बिलावल भुट्टो साहिबु इहो इजलास तलब कयो ऐं पार्लिमानी कमेटी जो इजलास हो, जंहिंमें बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु सभिनी जा नाला वरिता मिनिस्टर्स जा। हिकिड़ी डिघी प्रेस कॉन्फ्रेंस बि थी, तव्हां ॾिठी हूंदी कल्ह शाम जो। ऐं खेनि इहो ई चयो त तव्हां इहे तकरार जेके आहिनि इहे ख़तमु कयो, झेड़ा पाण में ख़तमु कयो। असां घटि वसीलनि ते जेको आहे मां दुनिया खे करे ॾेखारियूं त असां केतिरो अॻिते आहियूं, असांखे केतिरो कामयाबु थी सघूं था। ऐं गॾोगॾु CM साहिब खे इहो बि चयो त तव्हां महिरबानी करे पंहिंजे वज़ीरनि खां कमु वठो, सेक्रेटरियुनि खां कमु वठो, ऑफ़िसुनि में अचनि ई नथा, तव्हां हुननि जे ऑफ़िसिस में वञो, थोरी हुननि जे मथां सख़्ती कयो। चूंडियल नुमाइंदनि खे चयो वियो त तव्हां महिरबानी करे अवामी मसइलनि खे तरजीह ॾियो ऐं तव्हां खुलियल कचहरियूं करायो। ऐं गॾोगॾु हर हिकु खाते जो हुन नालो वरितो पियो बिलावल भुट्टो ऐं ॿुधायो पियो त हिन खाते जेको आहे हीउ कमु कयो आहे ऐं हाणे बि जेको आहे वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। सो मतिलबु पाण ईअं चई सघूं था त कल्ह सिंध जे समूरनि वज़ीरनि जी क्लास हुई ऐं थोरी हल्की क्लास हुई, हल्के मिज़ाज में हुई, पर उन्हनि खे मतिलबु त अखि ॾेखारी बिलावल ज़रदारी साहिबु त ईअं न कयो, हमरा खे हलणु ॾियो। सो इन सॼे मामले ते कल्ह इहो तफ़सीली हिकिड़ो इजलास थियो, हुन में मुख़्तलिफ़ खातनि पंहिंजूं रिपोर्टूं पेश कयूं, पार्टी जे चेयरमैन खे मुतमइन करण जी कोशिशि कई वई। ऐं बसि दुआ इहा ई आहे त अलाह करे ऑफ़िसुनि में वेहनि, कमु थियनि। ऐं बिलावल ज़रदारी साहिबु इहो हिकिड़ो उन्हनि जे मथां जुमिलो हयो त इहा जेकी तव्हां ऑफ़िसरी कयो था, सियासत कयो था बदिलनि ऐं मुक़ररनि वारी, इन मां हाणे ॿाहिरि निकिरी अचो। ऐं इहो तव्हां सभिनी जेके बि नाज़रीन आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त इहा जेकी सियासत आहे बदिलनि ऐं मुक़ररनि वारी, जेकॾहिं को ऑफ़िसर नथो ठहे त उनखे बदिली करे छॾियो, जेकॾहिं को ऑफ़िसर जेको आहे ठहे थो त उनखे पाण सां गॾु हलायो। कमु जेकॾहिं करिणो आहे त सिर्फ़ु पंहिंजनि माण्हुनि जो करिणो आहे। मनपसंदि माण्हुनि जो बि उन्हनि ज़िक्र कयो त मनपसंदि माण्हुनि खे छॾियो ऐं आवाम खां वञी पुछो, आवाम जी राय पुछो त कमु कीअं करिणो आहे ऐं हू छा था चाहिनि, आवाम छा थी चाहे, त कहिड़ा मसइला आहिनि। तव्हां मनपसंदि माण्हुनि जे इन अहसार मां निकिरो, उनजी ज़ंजीरुनि मां निकिरो। हिकिड़ी सुठी हुई इहा गॾिजाणी ऐं ईअं एहतिसाब हुजणु घुरिजे त थी सघे थो त असां तब्दीली जे पासे ॾांहुं वञूं ऐं थी सघे थो त असांजी जेके खाता असांजा पोइते पियल आहिनि, जेके असां हर जेकॾहिं को बि खातो खणूं ऐं हुनजी कारकर्दगी खणूं त पोइ ज़ाहिर आहे तकलीफ़ थिए थी। सिंध जा खाता आहिनि, सिंध जा ई माण्हू हुते वेठल आहिनि, पर जॾहिं कमु न थियनि ऐं न रुॻो असांखे सहूलियत न ॾियनि पर मसइला त न वधाइनि, त ईअं जेकॾहिं एहतिसाबी अमल हूंदो त थी सघे थो त शयूं बहितर थी सघनि थियूं, न रुॻो उन लेवल ते, पर असां पाण ख़ुदि एहतिसाबी ते बि अचूं, पंहिंजे पाण जो बि एहतिसाब कयूं, असां किथे ग़लति आहियूं, किथे सही आहियूं, तॾहिं बि हीअ सोसाइटी, हीअ समाज, हीअ सिंध, हीअ सूबो, हीअ मुल्क तमामु घणी तरक़ी करे सघे थो। अॻिते वधंदासीं, बजट जी ॻाल्हि कंदासीं।
बजट में ॿुधायो पियो वञे त पघारूं जेके आहिनि उहो 15 खां 20% जेको आहे उहो वधायूं पियूं वञनि। वफ़ाक़ी बजट 10 जून ते पेश थी रही आहे ऐं गॾोगॾु काल्ह जेको इजलास थियो आहे नाणे वारी वज़ारत जो, उन में इहो बि चयो वियो त रेंजर्स जूं जेके पघारूं आहिनि उहे फ़ौज जे बराबरि कयूं वेंदियूं। FC जेका असांजी फोर्स आहे उन जूं पघारूं फ़ौज जे पघार बराबरि कयो वेंदो। ऐं गॾोगॾु ही जेका वफ़ाक़ी बजट में ब्यूरोक्रेसी मोनिटाइज़ेशन पॉलिसी आहे उन तहत बि हाणे रक़म वधाई वई आहे ऑफिसरनि जी। 40 खां 60,000 रुपयनि जी रक़म इहा वधाई वई आहे जेका ऑफिसर्स खे ॾिनी वेंदी। ऐं गॾोगॾु टैक्स जी जेका शरह आहे उहा बि 14% वधाई वेंदी ऐं मुख़्तलिफ़ शयुनि ते टैक्स लॻंदो। गॾोगॾु इहो बि चयो वियो आहे त चांवर, अटो ऐं परॾेह मां जेके खाध खुराक वारियूं शयूं अचनि थियूं उहे महांगियूं थींदियूं। सोलर ते तमामु घणो टैक्स लॻी रहियो आहे, मुंहिंजे ख़्याल में पर केवी ते 2000 रुपया टैक्स जूं ॻाल्हियूं हलनि पियूं त जेको तव्हां सोलर वठंदा त उन ते फ़ी केवी ते तव्हांखे 2000 टैक्स ॾियणो पवंदो। दवाऊं जी मां तव्हांखे ज़िक्र कंदो आहियो आहियां त दवाऊं बि महांगियूं थी रहियूं आहिनि। ईअं कुझु शयूं महांगियूं थींदियूं, कुझु में हू रिलीफ ॾींदा। 10 जून ते बजट अची रहिया, ॾिसूं था त हिन में छा थो थिए। कल्ह इस्लामाबाद हाई कोर्ट में जेको आहे ॿुधणी थी सहाफ़ियुनि जे हवाले सां, त तव्हां कुझु ॾींहं पहिरीं ॿुधो हूंदो त सहाफ़ियुनि खे जेको आहे अदालती कार्रवाइनि जी रिपोर्टिंग खां जेको आहे उहो रोकियो वियो आहे ऐं पेमरा खे हिननि समूरनि जेके असांजूं धुरियूं आहिनि उन्हनि खे लेटर जारी कया विया आहिनि त अदालती रिपोर्टिंग न थींदी मीडिया ते। पर कल्ह इस्लामाबाद हाई कोर्ट में जेका ॿुधणी थी उन में अदालत इहो क्लियर कयो त असां इहो न आहे चयो त तव्हां अदालती रिपोर्टिंग न कयो या अदालती रिपोर्टिंग ते मना आहे या असां स्टे ॾिनो आहे। असां इहो चयो आहे त अदालती तव्हां रिपोर्टिंग कयो पर गैर ज़िम्मेवारनि रिपोर्टिंग न कयो। जेकी फैक्ट फिगर्स जेके आहिनि उन सां ई तव्हां सिधा हलो ऐं उन खां पोइ उन में कोन्हे को असां का मना न कई आहे। ऐं सुप्रीम कोर्ट में ॿुधणी थी। सुप्रीम कोर्ट में इहा ॿुधणी हुई तौहीन अदालत जी, जंहिंमें तव्हां ॾिठो हूंदो त फैसल वाडा साहिबु जेको आहे अदालत ते तमामु घणी तनक़ीद कई हुई। फैसल वाडा जो अञा मामिलो हली न थियो हो त तव्हां मुस्तफ़ा कमाल साहिबु MKIM जा जेके अॻुवान आहिनि अॻूणा कराची जा नाज़िम आहिनि उन्हनि तनक़ीद कई त मुस्तफ़ा कमाल साहिबु त पंहिंजी माफ़ी घुरी वरिती पर अदालत उहा फिलफोर जेका माफ़ी आहे उहा क़बूल न कई, उहा रद्द करे छॾी। चीफ जस्टिस साहिबु 3 रुकनी बेंच जी सरबराही में जेको आहे ॿुधणी कई। रिमार्क्स इहे ॾिना त तव्हां छा था सम्झो त हीअ जेके अदालतुनि खे तव्हां गारियूं ॾेई ऐं पंहिंजी मर्ज़ी जा फ़ैसिला वठंदो, ईअं हरगिज़ न आहे। असां बि कॾहिं त अदालतुनि बि मतिलबु ईअं न आहे चयो त पार्लियामेंट में हीउ माण्हू जेको आहे एतिरे अरसे खां छो वेठल आहे, एतिरे हुनखे वॾो अरसो छो थी वियो आहे। सो इन सॼे मामले ते हुई ऐं फैसल वाडा साहिबु अञा ताईं त अदालत में न आया आहिनि ऐं उन्हनि जो बि अञा कल्ह बि इहा ई प्रेस कॉन्फ्रेंस हुई त आउं माफ़ी छो वठां ऐं मूं जेको ॻाल्हायो आहे हक़ु सच ॻाल्हायो आहे। सो उन्हनि खे सुप्रीम कोर्ट हिकु भेरो ॿीहर नोटिस जारी कया आहिनि ऐं 3 हफ़्तनि में जवाबु तलब कयो आहे। हैदराबाद में गैस सिलेंडर जे जेको सानियो थियो आहे उनजो ज़िक्र कंदासीं। उनजा वधीक जेको आहे 5 ज़ख़्मी फ़ौत थी विया आहिनि। इन सॼे वाक़े में गैस सिलेंडर जे धमाके जे करे 60 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया हुआ। तंहिंमां हिन वक़्त ताईं 24 माण्हू फ़ौत थी चुका आहिनि। कल्ह 5 वधीक माण्हू कराची जी हॉस्पिटल में फ़ौत थी विया ऐं उनखां पोइ अंगु जेको आहे उहो 24 थी वियो आहे ऐं किथे वरी ॿुधाए पियो वञे त 25 थी वियो आहे। पर घणे भाङे जेके असां वटि नालनि समेत जेके आहिनि उहे 24 जेके आहिनि उहे आहिनि अंगु जेको आहे। ऐं केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालति उहा नाज़ुक आहे। दुआ आहे त अलाह साईं उन्हनि खे जल्द सिहतयाब करे। हिकिड़ी नंढड़ी गफ़लत जे करे ऐं ॾिसो त केॾो वॾो नुक़सानु थियो आहे ऐं उनजे बावजूद बि सिलेंडर जा दुकान ऐं जेके असांजा LPG गैसिस आहिनि उहे दुकान सरेआम खुलियल आहिनि। सरेआम इहे बम जेको आहे उहे असांजी गाॾियुनि में फिट थियल आहिनि, असांजे घरनि में बि हाणे पहुची विया आहिनि। सो इदारनि खे घुरिजे त सिर्फ़ु अहिड़नि सानियनि खां पोइ हिकु 2 ॾींहंनि जी कार्रवाई ॾेखारण नाले मात्र उन कार्रवाई खां बहितर आहे त को मुस्तक़िल हल ॻोल्हियो वञे। ऐं तव्हांखे बि इहा ई गुज़ारिश आहे त हीअ तव्हां जॾहिं सानियो थिए थो त ओॾीमहिल त तव्हां सीरियस थियो था, संजीदा थियो था, अफ़सोस जो इज़हार त कयो था, वरी साॻियो ई असां गफ़लत कयूं था, वरी साॻियो ई जेको आहे हीअ असां गफ़लत तौर ते न रुॻो ही सिलेंडर वारा मामला आहिनि पर ॿिया केतिरा ई मामला आहिनि। जॾहिं हीअ जेको गैस सिलेंडर इहे जेके गाॾियुनि में फिट थियल आहिनि, मुसाफ़िर कोचिस में, बसुनि में, वेनुनि में इहे थियल आहिनि त महिरबानी करे इन्हनि तव्हां गाॾियुनि में सफ़र न कयो जेसिताईं तव्हां असां आवाम बाइकॉट न कंदासीं शयुनि जो त ॿिए में का ताक़त ई न आहे त उनखे हलाए सघनि। सो सुभाणे अॼु ही 25 ॼणा फ़ौत थिया आहिनि, 60 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया हुआ। अञा बि केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालति नाज़ुक आहे। मतिलबु हैदराबाद हेॾो वॾो शहरु आहे, उते जॾहिं बर्न्स वार्ड न हुजे ऐं उहे ज़ख़्मी सभु कराची में विया, रस्ते में केतिरा ई माण्हू फ़ौत थी विया, उन्हनि खे फर्स्ट एड जल्दी न मिलियो तंहिंजे करे उनजो जिस्म अञा वधीक सड़ी वियो। त ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त जॾहिं असां वटि इहे सहूलियतूं न आहिनि, असां वटि इलाज जूं प्रॉपर सहूलियतूं न आहिनि, ॿी कंहिं जॻह असां वटि फर्स्ट एड कंहिं बि मामले में वञो, न रुॻो सिहत जे मामले में पर कंहिं बि मौज़ू ते खां तव्हां खणो त असां वटि फर्स्ट एड उनजी का आहे ई न, त बहितर इहो आहे त तव्हां असां घटि में घटि उनजो परहेज़ कयूं, असां उनजो बहितर जेको आहे उनजो रस्तो ॻोल्हियूं ऐं उनखां बचूं त हीउ ख़तरो आहे सुभाणे मामिलो वधी सघे थो, जानियूं वञी सघनि थियूं। ऐं हिननि ज़ख़्मियुनि में जेको आहे घणे भाङे ॿार आहिनि ऐं जेके फ़ौती आहिनि उन्हनि में बि घणे भाङे जेके फ़ौत थिया आहिनि उन्हनि में वॾो अंगु ॿारनि जो आहे।
अॻिते वधंदासीं त क़ौमी असेंबली जो जेको इजलास आहे उहो अॼु तलब कयो आहे। शाम जो क़ौमी असेंबली जो इजलास थींदो, जंहिंमें इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त गजगोड़ वारो इहो हूंदो इजलास, जंहिंमें हिक ॿिए ते तनक़ीद बि थींदी त बजट जे हवाले सां मुतालबा पेश कया वेंदा। सुभाणे जेको आहे उहो सेनेट जो इजलास तलब कयो वियो आहे ऐं उन इजलास में मुख़्तलिफ़ एजेंडा शामिलु कया विया आहिनि। नाज़रीन, ईद वेझो आहे ऐं ईद ॿुधाई पई वञे त जेको आहे मुंहिंजे ख़्याल में सुभाणे इहो चंडु नज़र ईंदो या अॼु शाम जो नज़र अची वेंदो ज़ुल्हज जो चंडु। ऐं पाकिस्तान में ईद जेको आहे उहा 17 जून ते थियणु वञी रही आहे। पर इन खां अॻु अॼु मुख़्तलिफ़ अख़बारुनि में हिकिड़ो इश्तिहार लॻल आहे कांगो वायरस जो। इहो कांगो वायरस आहे छा, उन ते मां तव्हांखे थोरो मुख़्तसर ॿुधाए छॾियां त इहो उहो वायरस आहे जंहिंजी अञा ताईं का वैक्सीन न आई आहे। असां कोविड में हुआसीं तॾहिं हुनजी वैक्सीन अची वई, बची वियासीं। उनखां पोइ वरी असां पोलियो जी वैक्सीन आणे छॾी आहे। हीअ जेके ॿारनि खे असां माज़ूरी या टुका लॻाईंदा आहियूं उन्हनि जी अची वई आहे, पर इन मर्ज़ जी अञा ताईं वैक्सीन न आई आहे। हाणे इहो वायरस जेको आहे उहो लॻंदो जानवरनि खां आहे ऐं जेॾी महिल असां अचूं था त मामलनि खे हीअ जेका ईद आहे, ईद जे वेझो ईंदो असां मंडियुनि में वेंदा आहियूं ऐं जानवरनि में हीअ जेके जीत उन्हनि में जेको वायरस हूंदो आहे इहो इंसान खे लॻंदो आहे। इन वायरस खां पोइ जेको आहे माण्हू सिधो मौत जे मुंहं में वेंदो आहे, छाकाणि जो इहो नाक़ाबिल इलाजु आहे। इहो वायरस जॾहिं इंसान खे इहो वायरस लॻी वञे त कांगो वायरस खे इहो इनजो नालो आहे। त महिरबानी करे हीअ जेको हींअर तव्हां मंडियुनि में वञो या तव्हांजे घर में जेकॾहिं जानवर अचनि त पहिरीं इहो ॾिसी वठो इनखे, त तसदीक़ करे वठो त तव्हांजो जानवर उहो ठीकु ठाकु आहे। उन में जिस्म ते जेको आहे मुख़्तलिफ़ निशान त न आहिनि, उनजे जिस्म तां खल त लथल न आहे। त जेकॾहिं उहो ज़ख़्मी आहे या जिस्म ते जीअं मिसाल पाण खे ॿारनि खे या वॾनि खे फोड़ियूं निकिरंदियूं आहिनि, चिकन पॉक्स निकिरंदा आहिनि, अहिड़ा जेकॾहिं जिस्म ते दाणा न आहिनि त पोइ ई तव्हां उहो ॾिसी वाइसी उहो जानवर वठो। जेकॾहिं तव्हांजे घर में ईंदो त तव्हांजे ॿारनि खे या तव्हांखे उहो कांगो वायरस लॻी सघे थो। बकरियुनि में, रिढुनि में ऐं जेके मेहुनि में जेको पाण वठंदा आहियूं क़ुर्बानीअ जे लाइ, त उनमें इहो तव्हां श्योर कयो त उहो जेको आहे बहितरु आहे, उहो जानवर ठीकु आहे। अदरवाइज़ कांगो वायरस जो शक थी सघे थो ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर में उनखे ॿधो था त सफ़ाईअ जो प्रॉपर जेको आहे तव्हां सिस्टम रखो। अदरवाइज़ न रुॻो तव्हांखे कांगो वायरस लॻी सघे थो, पर ॿियूं जेके बीमारियूं आहिनि जेके उनजे कचिरे मां जेके हुन मां थींदियूं, फज़ले मां थींदियूं, उहे पाण तव्हांखे नुक़सानु ॾेई सघनि थियूं। पोलियो जो बि ज़िक्र कंदासीं। पोलियो जो अॼु जेको आहे 3 ॾींहं आहे पोलियो मुहिम जो। हिन सॼे मुल्क में पोलियो जी मुहिम हली रही आहे ऐं 66 ज़िलनि में पोलियो जे ख़ात्मे लाइ पोलियो मुहिम 3 जून खां शुरू थी, जेका 7 ॾींहंनि ताईं हलंदी ऐं पोलियो मुहिम दौरान 1.5 करोड़ खां वधीक ॿारनि खे पोलियो जहिड़े मूज़ी मर्ज़ जेको आहे इहो ख़तरनाक मर्ज़ आहे उनखां बचाव जा क़तरा पीआरिया वेंदा। ऐं पोलियो मुहिम दौरान वालिदेन पंहिंजे ॿारनि खे पोलियो जहिड़े मूज़ी मर्ज़ खां बचाइण लाइ पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरनि। माहौल में मौजूदु पोलियो वायरस मासूम ॿारनि लाइ ख़तरो आहे। 9 जून ताईं जारी रहंदड़ मुहिम दौरान वालिदेन यकीनी बणाइनि त 5 सालनि खां घटि ॼमार जो को बि ॿारड़ो पोलियो वैक्सीन खां महरूम न रहे। ऐं गॾोगॾु छो त फ़ैसिलो अॼु करिणो आहे तव्हांखे, जेकॾहिं ॿार खे सुभाणे हलिणो आहे। हिन वक़्तु सिंध में बि पोलियो जा 4 खां वधीक केस ज़ाहिर थिया आहिनि ऐं ताज़ो हिकिड़ो केस जेको आहे उहो मीरपुर ख़ास में ज़ाहिर थियो। हिन पूरे मुल्क में जेको आहे पोलियो जा केतिरा ई केसिस सिर्फ़ु हिननि 6 महीननि में जारी थिया आहिनि। असांजे पाणीअ में ऐं सिंध जो जेको पाणी अचे पियो उन में पोलियो वायरस जी तस्दीक थी आहे। 2 ॾींहं पहिरीं जी रिपोर्ट आहे। त महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। तव्हांजे दर जे अचनि था इहे जेके लेडी हेल्थ वर्कर्स आहिनि ऐं उन्हनि खे तव्हां महिरबानी करे जीअं में जायूं ॾियो, ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरियो। जेकॾहिं तव्हांजे ॿार खे सुभाणे हलिणो आहे त अॼु तव्हांखे लाज़मी पोलियो जा फुड़ा पीआरणा पवंदा, न त सुभाणे तव्हांजो ॿारु मुस्तक़िल माज़ूरी ऐं ॿियनि बीमारियुनि खे मुंहुं ॾेई सघे थो। खोड़ ख़बरूं आहिनि ऐं महिमाननि जी बहार आहे। महिमाननि सां कचहरी कंदासीं, मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते पाण कचहरी कंदासीं, पर हिकिड़ो नंढो ब्रेक आहे। ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबुह मेहरान। नाज़रीन, सुबुह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार। ऐं जीअं तव्हांखे मां शुरू में ॿुधायमि त जेको प्रोग्राम तमामु कराइतो थियण वारो आहे, तमामु अहम ॻाल्हि ॿोल्हि थियण वारी आहे। सिंध में खुराक जे हवाले सां, सिंध में जेका फूड सिक्योरिटी आहे उनजे हवाले सां, नंढा नंढा जेके कारोबार आहिनि एम्पावर करिणो आहे बैराड़ीअ जे माण्हू खे, बैराड़ी जी औरत खे, उनजे हवाले सां गॾोगॾु इहे जेके असांजा सोशल इशूज़ आहिनि, समाजी मसइला आहिनि, उन्हनि ते बि कचहरी थियणी आहे। त T20 वर्ल्ड कप ते बि पंहिंजी कचहरी थियणी आहे। महिमाननि ॾे हलंदसि बिना कंहिं देरि जे। हिन वक़्तु जंहिं शख़्सियत मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे, नौजवान वकील आहिनि, नौजवान समाज सुधारक आहिनि, पाण मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते तमामु सुठी अखि रखंदा आहिनि, सुठो तज़ियो कंदा आहिनि, सुठो ॻाल्हाईंदा आहिनि ऐं पाण हारी तहरीक जा अॻुवान आहिनि ऐं वकील आहिनि, समाज सुधारक आहिनि। अहमद नवाज़ इंक़लाबी साहिबु। अहमद साहिबु, तव्हांखे दिलि जी गहराइनि सां भलीकार चवंदा सुबुह मेहरान में। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? नाज़रीन, गॾोगॾु ॿी जेका शख़्सियत आहे संदन तालुक़ु मेहर सां आहे। मेहर मां उहे निकितियूं आहिनि, उनखां पोइ
सॼी सिंध में जेको आहे उन्हनि सफ़र कयो आहे। हिन वक़्तु उहो सफ़र कनि थियूं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते, उन्हनि मुख़्तलिफ़ कोर्सिस कया आहिनि, तालीम हासिलु कई आहे। मेयर जे हिकिड़े नंढे ॻोठ मां हिकिड़ी नौजवान नियाणी निकिरे थी ऐं मुल्की सतह ते पहुचे थी, इस्लामाबाद में वञी जेको आहे उहो मुख़्तलिफ़ कोर्सिस करे थी। हिन वक़्तु सॼी सिंध में खुराक जी जेका खोट आहे उन ते माण्हुनि ॿेराड़ी जी औरत खे जेको आहे उहो कीअं एम्पावर कजे, कीअं ख़ुदि मुख़्तियार कजे, उन ते ॿेराड़ी जे माण्हुनि खे कीअं नंढा नंढा बिज़नेस खोले उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारिजे, उन ते ऐं ॿियनि केतिरनि ई जेको आहे समाजी मसइलनि ते हू कमु करे थी। पाण प्रोजेक्ट डायरेक्टर आहिनि FRDP जूं। अनिला पारस साहिबु, तव्हांखे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? गॾोगॾु पाण T20 वर्ल्ड कप जो जेको मेहरान TV जो स्पेशल सेट आहे, स्पेशल जेका ट्रांसमिशन आहे, उते असां गॾु मौजूदु आहिनि SM नदीम साहिबु। संदन तालुक़ु फिज़िकल एजुकेशन सां आहे, रांदियुनि सां आहे, रांदियुनि जा माहिर आहिनि। रांदियुनि जे हवाले सां संदन गहरी अखि हूंदी आहे। उन्हनि खां T20 वर्ल्ड कप जी अपडेट्स पुछंदासीं, T20 वर्ल्ड कप में छा पियो थिए उहो उन्हनि खां पुछंदासीं। सो SM नदीम साहब, हम आपको दिल की गहराइयों से खुश आमदीद कहते हैं, भली करे आया। थैंक यू वेरी मच सर, कैसे हैं आप? ठीक ठाक हैं? अल्हम्दुलिल्लाह। आपने आज भी जो है अपने सेट पर मौजूद है, हमारे पास नहीं है। हाँ, बस क्या करें, ये असल में क्या है कि स्पेशल ट्रांसमिशन जो मेहरान TV ने शुरू की है, इससे लोगों को बाखबर रखने के लिए एक अच्छा इकदाम है। जैसे आपने कहा खुराक की किल्लत है सिंध के अंदर या पाकिस्तान में, उस पर भी जो वो आज बात होनी है। तो इंशाल्लाह उसके साथ साथ हम ICC T20 वर्ल्ड कप, उसमें जो वो किस चीज़ की किल्लत है और किस चीज़ की इजाफी ज़रूरत। हम चाह रहे हैं कि आपसे ही शुरुआत करें। और आपने जब बाखबर की बात की ना, तो जब हम सहाफ़ी होते हैं ना, हम खबर की जब जैसे ही लफ्ज़ आता है ना खबर, तो हमारे सारे एहसाब जो है ना एक्टिव हो जाते हैं। सो क्या खबरें हैं ICC T20 वर्ल्ड कप की? हाँ, अभी कल तो इंडिया ने जीता है और बड़ा ज़बरदस्त मैच खेला था इंडिया ने। और जो उसके बाद जो आज मैचेस जो हुए उसमें ऑस्ट्रेलिया ने जो है ओमान को हराया और युगांडा ने पापुआ गनी को। ये 3 मैचेस हुए और पाकिस्तान का आज होना है 8:30 बजे मैच रात को USA के साथ। तो अभी तक जो मैचेस का जो मैंने देखा है, जहाँ तक जितने भी मैचेस देखे उसमें लो स्कोरिंग मैचेस हो रहे हैं और पिचेस के ऊपर बड़ा जो है क्रिटिसाइज हो रहा है। और उसके अलावा इंतजाम जो है वो मखसूस जो है वो कंट्रीज़ हैं, जैसे ज़्यादातर इंडिया की है वो उनके फेवर में जो है वो इंतजाम किए गए हैं। श्रीलंका ने तो बाकायदा जो है वो तहरीरी तौर पर लिख कर भी दिया है इस हवाले से कि भाई जो है हमें जो है वो बहुत ज़्यादा ट्रैवलिंग करनी पड़ रही है रोज़ाना डेली बेसिस पर भी हम मैचेस खेलने जा रहे हैं। और इंडिया जो है वो 15 से 20 मिनट की जो है वो ड्राइव के ऊपर जो है उनको अकोमोडेशन दी हुई है और सारी चीज़ें उनको जो है प्रोवाइड की गई हैं। तो ये चीज़ें जो हो रही हैं वहाँ पर, इससे क्रिकेट की साख को जो है वो नुकसान पहुँचता है। तो ICC को जो है वो या तो वो अपना नाम तब्दील कर लें, इंडियन क्रिकेट बोर्ड रख लें, वो ICC जो इंडियन क्रिकेट काउंसिल, क्योंकि ज़्यादातर जो है वो इंडिया के लिए कर रहे होते हैं और उनको जितवाने के लिए इवन अंपायर्स हैं, मैच रेफरीज हैं, कुछ ऐसे क्रूशल डिसीजन जो है वो देखने में आते हैं जहाँ पर जो है मकसद इंडिया को फेवर किया जाता है। पाकिस्तान के अगेंस्ट भी विराट कोहली का जो आउट था, नो बॉल दी गई लास्ट वर्ल्ड कप में, वो भी एक जो है वो मकसद लोगों ने क्रिटिसाइज किया। 2011 को आप देख लें, उसमें तेंदुलकर जो है वो सईद अजमल की बॉल पर 2-3 दफ़ा आउट था। तो उन्होंने टेक्नोलॉजी में भी हेर फेर किया था वर्ल्ड कप जीतने के लिए। तो ठीक है, पैसा लगाते हैं, इतना कुछ करते हैं, सारी चीज़ें फेयर प्ले होना चाहिए। हकीकत है, बिल्कुल। अच्छा, ये जो कल भी मैं देख रहा था टीवी पे कि सारे टीवी चैनल्स लगे हुए थे कि अपनी मर्जी के वेन्यूज़ ने इंडिया क्रिकेट बोर्ड ने जो है लगवाए हुए हैं, इंडियन क्रिकेट टीम को सारी सहूलत दी हुई है। और इसके मामले के ऊपर एहतजाज किसने किया है? फिर ICC का क्या मौक़िफ़ है? कुछ बातचीत चल रही है या बस सुनते ही जा रहे हैं? ICC वाले कह रहे हैं तुम्हें जो करना है कर लो, हम तो बस अपने पक्के दोस्त हैं हम। देखें, इंडिया के अगेंस्ट अगर जैसे ऑस्ट्रेलिया है, इंग्लैंड है, पाकिस्तान है, उनकी तो बात सुनी जाती है। बाकी जो एसोसिएट ममालिक हैं या दूसरे जो छोटे मुल्क हैं, उनकी बात को इतना जो है मेरे ख्याल से वो फोकस नहीं देते ICC, क्योंकि ICC में भी जो लोग बैठे हुए हैं जो सुपरसीड कर रहे हैं वो भी सारे इंडियन लॉबी के लोग हैं ज़्यादातर, तो वो उन्हीं को ही फेवर करते हैं। और जो आपने कहा कि भाई 3 मुल्कों ने जो है आयरलैंड और श्रीलंका और साउथ अफ्रीका, इन्होंने जो कंप्लेन की थी कि हमें जो है वो ट्रैवलिंग बहुत ज़्यादा करनी पड़े। देखिए, एक फ्रेश प्लेयर होता है, उसका माइंडसेट कुछ और होता है, और जब आप ट्रैवल करके आते हैं तो उसका माइंडसेट कुछ और होता है। तो ये सारी चीज़ें जो वो इंडिया के फेवर में जा रही हैं, और अब देखते हैं ICC इस पर क्या इक़दाम करती है, क्योंकि सारा शेड्यूल वगैरह और सारी चीज़ें जो वो तो रेडी हैं, उसको चेंज करना बहुत मुश्किल हो जाएगा। सही, ज़बरदस्त। अच्छा, अपना SM नदीम साहब, ये जो मैचेस का टाइम है वो हमारे पाकिस्तानी टाइम के हवाले से बहुत ज़्यादा मुख्तलिफ नहीं है कि रात को मतलब एक मैच हो रहा है 4 बजे 3 बजे, कहाँ से मतलब कैसे हम देख सकते हैं इसको? नहीं, देखें, हमारे जो पाकिस्तान का टाइम और वेस्ट इंडीज़ का टाइम उसमें भी फ़र्क है, और पाकिस्तान और अमेरिका वाला मेरे ख्याल में बहुत ज़्यादा डिफरेंट है।
हाँ जी बिल्कुल। तो वो जो है अब देखें ना, हमें तो उनके वो अपने टाइम से करवा रहे हैं, जो उनकी ऑडियंस है, जो वहाँ पर उनका वेदर है और जो उन्होंने टाइमिंग दी हुई है, डेफिनेटली वो नाइट में ही होते हैं मैचेस। तो हमारे यहाँ कहीं पे 4 बज रहे हैं, कभी मैच ऐसा हो रहा है कि 4 बजे शुरू हो रहा है, कभी जो है वो 3 बजे शुरू हो रहा है। तो ये फ़र्क है, अदरवाइज़ तो जो है वो सेम टाइम पर ही हो रहे हैं तकरीबन। ठीक, आएंगे अपना अहमद नवाज़ इंकलाबी साहब के पास। अहमद साहब, कोर्ट जी मोकिलुनि खां पोइ छा पियो थिए? कोर्ट जी जेके हाणे मोकिलूं थियूं आहिनि, वेकेशन हले पई, जी हाँ, त हिकु त गर्मी तमामु घणी इलाही आहे। हाँ बिल्कुल। मुंहिंजो त जेको शेड्यूल आहे त उहो पहिरीं त इहो हूंदो आहे की वेकेशन में ॿाहिरि वञिजे, थोरो घुमिजे, पर हिन दफ़े माना सिहत बि इजाज़त नथी ॾे ऐं गर्मी सफ़ा अहिड़ो करे छॾियो आहे, घर खां निकिरण जहिड़ी हालत न हाँ आहे। बिल्कुल सही ॻाल्हि आहे। त पोइ घर में वेही करे जेको आहे उहो स्टडी खे टाइम ॾिजे पियो। मुख़्तलिफ़ मूं हर साल वांगुरु हिकिड़ो टारगेट हूंदो आहे त ही जेके आहिनि उहे सब्जेक्ट पढ़णा आहिनि ऐं अदब सां थोरो लाॻापियल आहे, मिड़ई थोरी दिलचस्पी आहे त मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि लिटरेचर जा बुक्स उहे पढ़ूं पिया। घर में ई जेको आहे उहो वक़्तु गुज़रे पियो। ऐं मां त सभिनि दोस्तनि खे बि इहो चवां पियो ऐं ओवरऑल जेके असांजो ई प्रोग्राम ॿुधनि पिया, त अगरि तव्हां फ्री आहियो त हरूभरू जे लाइ घर खां ॿाहिरि न निकिरो, छो जो हीट स्ट्रोक वारो हींअर जेको मरहलो हले पियो त उहो तमामु घणो जेको उहो डेंजर आहे। छो जो तव्हां ॾिठो हूंदो त हींअर 2-3 ॾींहं पहिरीं जेको कोर्ट में बि हिकिड़ो असांजो दोस्त सां अहिड़ो वाक़ियो थियो आहे। उनखे गर्मी लॻी वई ऐं एतिरो उनखे जेको आहे उहो सीरियस कंडीशन थी वई और हॉस्पिटल एडमिट थी वियो ऐं सफ़ा ईअं पियो लॻे त जहिड़ो आख़िरी उन्हनि ते स्टेज ते अची वियो आहे। त माण्हू माना केयर करणु खपे ऐं घर में रहो। ज़्यादातर जेको आहे उहो टाइम वेस्ट करण खां सुठो आहे की तव्हां फज़ूल गेम्स में या ॿियनि शयुनि में ॾियण खां सुठो आहे तव्हां का शइ पढ़ो, नई शइ हुनखे सिखंदा हलो। ऐं हूअं बि चवंदा आहिनि की इंसानु ज़िंदा आहे त पाण खे अपडेट करे रखे ऐं मुख़्तलिफ़ शयुनि खां जेको आहे उहो अवेयर हुजे। दुनिया जेतिरी जिदत में वञे थी, नयूं शयूं डेली बेसिस ते अचनि थियूं, त उन्हनि मां असांखे जेकॾहिं असां उन्हनि मां अवेयर न आहियूं ऐं असां सिर्फ़ु पंहिंजे हिकिड़े अलॻि सां हिकिड़े कुंड में वेठा आहियूं, त जहिड़ो असां त पोइ हिन दुनिया सां ई वास्तो असांजो कोन्हे। जॾहिं एॾी टेक्नोलॉजी जेका आहे उहा अहम आहे, एतिरी असांखे फैसिलिटेट कयो वियो आहे सभिनी शयुनि में, असां सभु शइ जेको आहे उहो घर में अवेलेबल आहे। पहिरीं इहो हूंदो की अख़बारूं अचनि, उन मां असांखे ख़बर पवंदी की असां ॾिसूं दुनिया में छा पियो थिए, पर हींअर हर मिंट में असांखे सॼी दुनिया जी ख़बर पवे थी त छा थिए पियो, कहिड़े मुल्क में कहिड़ियूं चेंजिस अचनि पियूं। असां वटि हींअर ताज़ो को अहिड़ो वाक़ियो को थिए थो, हर उहा शइ जी जेका आहे उहा असांखे ख़बर पवे थी। को नओं बुक अचे थो उहा असांखे अपडेट पवे थी। फेसबुक, ट्विटर, जेके बि सोशल साइट्स आहिनि उन्हनि ते जेको तमामु घणो जेको उहे एक्टिविटियूं थियनि पियूं। त मुख़्तलिफ़ क़िस्म जा हींअर जेके उहे 2-3 ॾींहंनि में वाक़िया थिया आहिनि उहे तमामु घणा जेके आहिनि उहे ॾुखाईंदड़, जेके साफ़िन वारा जेके इहे थिया आहिनि। तव्हांखे बि ॾिठोसीं त तव्हां हुते जेको आहे उहो तव्हां नसरुल्ला गॾाणी हिकिड़ो हूअं ॾिसिजे त हिकिड़ो नंढे इलाइक़े सां, बहिरारी जे इलाइक़े सां वास्तो रखंदड़, को घणो तइलीमी याफ़्ता न हो, पर हुनजी जेका कमिटमेंट या हुनजी जेका पंहिंजे वतन ऐं माण्हुनि सां जेका सचाई हुई उहा उनखे जेको आहे उनखे यूनिक करे छॾियो ऐं माण्हुनि निभायो उन सां। पर मरण खां पोइ मां इहो चवंदो आहियां हमेशह पंहिंजे क़ौम खे त तव्हां पंहिंजे माण्हूअ सां जेको निभायो था, मिसाल ॿियो तव्हां कुझु न कयो हुनखे, पर अज़मतुल्ला कुंबर अगरि टीवीअ ते वेही होस्ट करे थो ऐं तव्हांखे बहितरु लॻे थो ऐं सुठो परफॉर्म करे थो, हुनखे ड्यू रेस्पेक्ट ॾियो हुन कम जी, ज़िंदा हूंदे ॾियो, मरण खां पोइ न ॾियो। मरण खां पोइ तव्हां हुनखे हीरो करण खां सुठो आहे ज़िंदा हूंदे हुनखे ॾियो त उन पंहिंजे कम सां मुतमइन हुजे। हुनजो हिकिड़ो जुमिलो आहे उहो एॾो त मूंखे अट्रैक्ट करे थो ऐं हर माण्हू खे कंदो, उहो चवे थो मां हिन क़ौम खे जाॻायां थो, मुंहिंजी हिकिड़ी कोशिशि आहे त हीअ क़ौम जाॻे। अगरि मुंहिंजे ज़िंदा हूंदे नथी जाॻे, मन मुंहिंजे मरण खां पोइ इहे लफ़्ज़ हुनखे यादि अचनि ऐं उहो जाॻी पए, त केॾो वॾो विजन आहे। हिकिड़े आम माण्हू हिकिड़ो जेको घणो फ़िलासॉफ़ी सां हिकिड़ो तइलीम सां वास्तो कोन्हे हुनजो, त इन क़िस्म जा असांजा माण्हू जेके आहिनि उहे सिंध में आहिनि, उन्हनि खे जेको आहे हिकिड़ो ड्यू रेस्पेक्ट मिलणु खपे ऐं उन्हनि खे ओन करणु खपे। मां चवंदो अगरि हर इलाइक़े में चंद जेके आहिनि उहे सोशल वर्कर, चंद सहाफ़ी ऐं चंद वकील उहे इन क़िस्म एक्टिव थी करे तंज़ीमनि खां अलावा बि अगरि अॻिते अची करे कमु कनि, ॿियो कुझु न बि करे वञनि, पर इहो आहे जेके असांजे इदारनि जो जेको मिकेनिज़म आहे, जेको हुननि जो हिकिड़ो
लाइ उन ते बि हुनखे जेको आहे उहो पाबंद करे उहो कमु वठी वञनि न त असांजे मुआशिरे में इलाही सारियूं चेंजिंग अची सघनि थियूं। त इहे सभु शयूं जेका उहे थियनि पियूं ऐं वेकेशन आहे बसि ईअं जेको आहे उहो गुज़ारियूं पिया। अॼु मेराण जो सॾु थियो तव्हां सां गॾु आहियूं। मैडम अनिला पारस, तव्हां सां तव्हांजे प्रोजेक्ट ते त पोइ ॻाल्हाईंदासीं, मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हाईंदासीं, पर इहो ॿुधायो त मेहर जे हिकिड़े ॻोठ मां निकिरो था, पोइ सॼी तव्हांजी ट्रेवल हिस्ट्री ऐं कीअं पोइ प्रोजेक्ट मैनेजर तव्हांजो पहिरीं त तव्हांजो सफ़र ॿुधायो, तव्हांजो ॻोठु कहिड़ो आहे, कहिड़ी एजुकेशन तव्हां हासिलु कई, कंहिं तव्हांखे इंस्पायर कयो, उनखां पोइ त घणी कचहरी आहे। पहिरीं तव्हां इहा जर्नी त पुछूं न। थैंक यू। इन आहे त मूंखे इंस्पायर जंहिं कयो मुंहिंजो बाबा साईं आहे। मुंहिंजे बाबा जो बाबा पाण एग्रीकल्चर ऑफिसर रहिया आहिनि, त उन्हनि जो विज़न हुयो त मुंहिंजी जेका औलाद आहे उहा पढ़ियल लिखियल हुजे ऐं असांजो तालुक मेहर दादू शहर सां आहे ऐं असांजो ॻोठु चोली खान ॾेपर आहे ऐं उतां खां बाबा इहो चाहियो पए त आऊं पंहिंजे मन औलाद खे पढ़ायां। त बाबा ॾाढी स्ट्रगल कई। तव्हांखे ख़बर आहे त उन वक़्त में एतिरियूं फैसिलिटीज़ न हूंदियूं हुयूं। असांजा कॉन्फ्लिक्ट्स ऐं ज़ातियुनि ते जहिड़ा इलाही घणा हूंदा हुया। उन जे बावजूदि बि बाबा कॾहिं उन जेको आहे सो ड्रीम खे न पूरो करण लाइ माना हमेशह अॻिते आया। केतिरियूं बि हुननि मुश्किलातूं ॾिठियूं, केतिरा बि चैलेंजिस आया, पर हुननि उन ड्रीम खे हमेशह पूरो करण जे लाइ अञा बि अॻिते वधिया। उन्हनि सभिनी चैलेंजिस खे छॾे करे असां 1996 में ॼामशोरे आयासीं ऐं उते असांजी रहाइश थी। मुंहिंजूं वॾियूं भेनरूं भाइर असां सभिनी तालीम हासिलु कई ऐं जेको आहे सो उनखां पोइ आहिस्ता आहिस्ता वक़्त सां गॾोगॾु चैलेंजिस त ईंदा रहंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त जेके जहिड़ा हूंदा आहिनि उहे शायदि ईअं चइजे त सॼी उमिरि तव्हां सां गॾु रहंदा, छो जो पाण सभु हिकु सिंधी फैमिली मां तालुक़ु रखूं था या असांजा जेके वॾेराशाही निज़ाम आहे उन में जेको औरतुनि खे नथो छॾियो वञे, पढ़णु नथो ॾिनो वञे, त अहिड़ा कई मसइला मसाइल असांजे बि उते ख़ानदान में रहिया। पर थोरी घणी असांजी कोशिशि हुई ऐं असांजे बाबा हमेशह चाहियो त मुंहिंजी जेका वॾी सिस्टर आहे ऐं मुंहिंजो बाबा पाण उहे अवामी पार्टी में बि रहिया आहिनि। उन्हनि जी इलाही लिबरल सोच आहे, त उन्हनि चाहियो पए त असां पढ़ूं। पोइ इन आहिस्ता आहिस्ता मुंहिंजी जेका बैचलर्स जी एजुकेशन आहे उहा मूं सिंध यूनिवर्सिटी मां एंथ्रोपोलॉजी में हासिलु कई ऐं मुंहिंजो बि हिकिड़ो पोइ ड्रीम थियो त आऊं बि माना अञा अॻियां निकिरां, छो जो असांखे इलाही घटि मौक़ा मिलनि था जिथे असां पंहिंजो पाण खे प्रेज़ेंट कयूं ऐं अगरि हिकु न्याणी अॻियां निकिरी अचे थी त उन सां उहा पंहिंजे घर खे संवारे थी, पंहिंजे मन हिकु समाज खे सुधारे थी न। त मुंहिंजी वॾी अदीअ बि इलाही तालीम हासिलु कई आहे, उहा काफ़ी प्लेटफॉर्म ते बि रही आहे। उनखां पोइ मूं जेको आहे सो असांखे फाइनेंशियल काफ़ी इशूज़ हुया, पर किथे न किथे नंढे नंढे लेवल ते असां उहे अर्निंग्स कयूंसीं। बाबा सां गॾोगॾु असां बाबा खे फैसिलिटेट कयो, बाबा असांखे। पोइ मूं उन बैचलर्स जी डिग्री खां पोइ मूं हिकिड़े इदारे में कमु कयो। उनखां पोइ एम फिल करण जे लाइ इस्लामाबाद जे पाइड जे इदारे में वियमि, त उते बि वञण जे लाइ असांखे काफ़ी सोशल बैरियर्स बि आहिनि। पर तव्हांखे ख़बर हूंदी त इस्लामाबाद जे शहर में रहण बि ईअं सम्झो त हिकिड़ो तव्हां फाइनेंशियली इलाही स्टेबल ऐं स्ट्रॉन्ग हुजो तॾहिं उन शहर में रही ऐं उतां जे ओड़नि माण्हुनि सां गॾु रही करे तव्हां तालीम हासिलु करे था सघो। पर आउं सम्झां थी त जॾहिं तव्हांजे अंदर में हिकिड़ो ड्रीम हूंदो त शायदि उहे पोइ फाइनेंशियली रिसोर्सिस बि तव्हांखे पोइते न कंदा, न कोई तव्हांजो विज़न अगरि वॾो आहे त इहे सभु शयूं इलाही नंढियूं लॻनि थियूं। त मूं पंहिंजी डिग्री जेका आहे 2022 में कंप्लीट कई आहे। एम फिल में जीअं ई मूं डिग्री कंप्लीट कई त गॾोगॾु आउं वॉलंटियरली कमु कंदी रहंदी हुअसि, मुख़्तलिफ़ इदारनि में आउं कमु करे रही आहियां। उनखां पोइ एमरजेंसी हुई, फ्लड आयो। फ्लड दौरान मूं हिकु इदारो आहे शिफ़ा, उनखे मूं जॉइन कयो। उते एज़ अ डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर उमरकोट में मूं कमु कयो। उनखां पोइ मूं हिते FRDP जॉइन कई। FRDP जी आउं एज़ अ इंटर्न बि रही आहियां 2017 में, जॾहिं आउं सिखंदी हुयसि मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म तां जस्ट वॉलंटियरली। त उनखां पोइ मूंखे ही ॾाढी सुठी अपॉर्चुनिटी मिली ऐं ॾाढो हिकु सुठो इदारो आहे ऐं आउं अप्रिशिएट कयां थी FRDP खे ऐं उन्हनि मुख़्तलिफ़ इदारनि खे जेके हिकु माना स्पेस ॾियनि था ऐं तव्हांखे मौक़ो ॾियनि था त तव्हां वाक़ई जेके तव्हांजे अंदरि क्वालिटीज़ आहिनि, तव्हांजे अंदरि पोटेंशियल आहे, उनखे खणी तव्हां अञा अॻियां निकिरी अचो। ऐं शायदि इन एतिरे सॼे उन एक्सपीरियंस ऐं लर्निंग्स मां निकिरी उन जे करे ई अॼु आउं हिते वेठी आहियां ऐं एतिरी सॼी जेको आहे सो तव्हांजी पंहिंजी महिनत बि आहे। त ॾिसो मेहर जे हिकिड़े ॻोठ मां निकिरणु, उनखां पोइ मुश्किलातूं मुख़्तलिफ़ मामलनि खे उनखे फेस करणु, उनखां पोइ मुख़्तलिफ़ हंधनि ते ट्रेनिंग करणु, ज़ाहिर आहे पंहिंजो तव्हांजी महिनत आहे, तव्हांजी फैमिली जी सपोर्ट आहे। हिन प्रोग्राम में हिकिड़ो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबह मेराण।
नदीम सुबह मेहरान में एक भेरो ॿेहर भलीकार ऐं हलूं था SM नदीम साहब ॾांहुं सदन सेट से T20 वर्ल्ड कप स्पेशल ट्रांसमिशन मेहरान TV न्यूज़ की तरफा। SM नदीम साहब, आज पाकिस्तान का मैच है, क्या तैयारी है, किसके साथ मैच है और उसके बाद जो है क्या देख रहे हैं आप, क्या होने वाला है? नहीं, पाकिस्तान का आज वो USA से मैच है। USA एक मैच ऑलरेडी जीत चुकी है और मैं आपको एक चीज़ बताऊं, USA के अंदर जो उन्होंने पूरी दुनिया से जो अच्छे प्लेयर्स हैं उनको बुलाकर जो वो जमा किया और एक टीम बनाई है। उसमें जो वो कुछ वेस्ट इंडीज़ के प्लेयर हैं, कुछ न्यूजीलैंड के हैं, आयरिश भी हैं, पाकिस्तानी भी एक दो प्लेयर हैं जो पाकिस्तानी निज़ाद हैं। तो उनकी टीम भी कोई हल्की नहीं है। तो पाकिस्तान को बड़ा जो वो संभल के खेलना होगा और पाकिस्तान के जो बाबर आजम और रिजवान उसके अलावा फ़खर जमान, उन पर बड़ा डिपेंड करेगी आज पाकिस्तान की टीम। क्योंकि देखिए, अगर एक भी मैच पाकिस्तान कोई एसोसिएट मुल्क से या किसी छोटी टीम से हार जाता है तो फिर आपको ऊपर जो वो क्वालिफाई करने में मुश्किलात हो जाएंगी। क्योंकि इंडिया है और पाकिस्तान है, ये दो मुल्क ऐसे हैं जिसके चांसेस है कि इस पूल से जो है ये लोग क्वालिफाई करेंगे। और पाकिस्तान का इंडिया से 9 तारीख को मैच है। तो आज जो इनको करना ये है कि देखें सिचुएशन को हैंडल करें। और पाकिस्तान पे बड़ा क्रिटिसाइज़ होता है मीडिया के थ्रू, हमारे लोग बहुत ज़्यादा। आजम खान से वो एक आउट हो गए तो उसके ऊपर उन्होंने इतनी ट्रोलिंग की, उसके ऊपर इतने मेम्स बनाए कि वो उसने बेचारे ने अपना जो वो वही जो सोशल मीडिया का जो अकाउंट है वही बंद कर दिया, सारा डिलीट कर दिया। तो मेरी शायकीन से भी गुजारिश है कि ये खेल है और आज़म खान को भी चाहिए कि भाई वो अपना जो भी है अपना बेस्ट करें। अच्छा, मज़े की बात ये, एक हफ्ते पहले आयरलैंड के अंदर जब मैच हुआ तो उसने 1 ओवर के अंदर 3 छक्के लगाए थे आज़म खान ने। तो पूरी पाकिस्तानी कौम ने जो उसकी जो वीडियोज़ लगाई थी कि जो वो शेर, किसी ने कुछ, किसी ने लॉइन, किसी ने मतलब वो जो है उसको देना शुरू, टैग लगा दिए थे उसके ऊपर। तो शायकीन को भी थोड़ा सा देखना चाहिए कि भाई वो भी खेलने गए और कौन ऐसा प्लेयर है जो अपनी परफॉर्मेंस नहीं देना चाहेगा। ठीक है, वो थोड़ा सा ओवरवेट है, अगर उसको लिया है तो अभी हमें वर्ल्ड कप के दौरान जो है अपनी टीम को बैक करना है और पाकिस्तान के लिए जो फुल सपोर्ट करें ताकि पाकिस्तान जीते, अच्छा परफॉर्म करे। और मेरी भी दुआएं जो है पाकिस्तान के साथ हैं। ज़बरदस्त ज़बरदस्त, हमारी दुआएं भी पाकिस्तान के साथ हैं। अच्छा, ये जो 2-4 दिन से जो है वीडियोस चल रही हैं पाकिस्तान क्रिकेट टीम की, बाबर आजम जो है खिलाड़ियों को जो है कह रहे हैं कि ऐसा नहीं करो और ये नहीं करो, वो नहीं करो, जज्बाती मंजर जो नज़र आ रहे हैं। टीम का जो पोटेंशियल तो एक तरफ है, टीम की जो अंदर की कहानी है, कौन किसको सपोर्ट कर रहा है, ग्रुपबंदी है नहीं है, उस मामले में आपका क्या नज़रिया है? नहीं, आपके पास कोई अपडेट्स हैं तो आई नहीं है कि जो है कोई ग्रुप बंदी हो। क्योंकि देखें अभी सबको जो है वो फिक्र लगी हुई है वर्ल्ड कप की। देखें इनकी अपनी सेल्फ रेस्पेक्ट भी होती है। और देखें आपका मुल्क अगर पाकिस्तान कोई वर्ल्ड कप जीतता है तो उससे क्या क्या बेनिफिट होते हैं, आपको स्पॉन्सर्स अच्छे मिलते हैं। अच्छा, ये प्लेयर जो है बड़ी बड़ी लीग में महंगे दामों पर जो है ये बुक होते हैं, मकसद इनको ख़रीदा जाता है, ICC रैंकिंग में ऊपर आते हैं और काफ़ी चीज़ें होती हैं। फिर इनको अपने भी जो है एड्स मिलते हैं मुख्तलिफ कंपनीज़ के, इंटरनेशनल कंपनीज़ के, तो इनका अपना भी फ़ायदा होता है। तो इनको ये है कि जो है अभी तो इस वक्त ये है कि सिर्फ जो है वो हम जो है किसी तरह जो है पाकिस्तान जो है वो पहला मैच है USA से वो अच्छे तरीके से जीते। उसके बाद जो इंडिया से जो मैच है वो क्रूशल मैच है और इंडिया के लिए तो फुल हाउस होगा तकरीबन, ठीक है ना। वो उसके तो टिकट्स वगैरह भी जो है वो बुक हो गए हैं सारे। और ज़्यादातर जो है वहाँ पर पाकिस्तानी, इंडियन, श्रीलंकन, USA के अंदर वही लोग देख रहे हैं ये मैचेस। ऑडियंस भी थोड़ा सा कम आ रही है दीगर मैचेस में। तो पाकिस्तान और इंडिया का जो मैच है वो ICC स्पेशली जो है वो दोनों टीमों को एक पूल में डालती है ताकि उससे वो रेवेन्यू जनरेट करते हैं। पूरा जो है मिलियंस लोग जो है उस मैच को देख रहे होते हैं, तो ICC को भी बेनिफिट होता है। तो पाकिस्तान भी जो है ICC की जो है मजबूरी बना हुआ है इस वक्त। सही। SM नदीम साहब, जो अगर हम टीमों की कारकर्दगी पे जाएं और टीमों के जो उसमें खिलाड़ी हैं उनके ऊपर जाएं तो कौन सी टीम जो है ज़्यादा आपको मजबूत नज़र आ रही है? देखें इंग्लैंड है, वो भी बड़े प्रोफेशनल स्टाइल में खेलती है, पर इंग्लैंड के साथ बैड लक ये हुआ स्कॉटलैंड के अगेंस्ट जो है वो उनका मैच जो है ड्रॉ हो गया 1 पॉइंट। अब वो 1 पॉइंट ऐसा है कि वो शायद उनको जो है वो ले डूबे, क्योंकि अगर स्कॉटलैंड बकिया तमाम मैचेस जीत जाती है, एक मैच हारती है और ये इंग्लैंड भी जो है वो एक मैच जो है वो हार जाती है किसी बड़े कंट्री से, तो फिर वो इनके लिए जो है रन रेट के ऊपर जो है वो क्वालिफाई करने का जो है वो आ जाएगा। तो एक मैच जो है वो इंग्लैंड बहुत अच्छी टीम में, ऑस्ट्रेलिया है, उसके अलावा पाकिस्तान है, इंडिया है, ठीक है ना। पर इंडिया अभी तक देखें T20 वर्ल्ड कप जो है वो ये नवा है, 8 हुए, 8 में से 6 के अंदर पाकिस्तान सेमीफाइनल खेला है। पाकिस्तान वाहिद कंट्री है जिसने 6 मरतबा जो है सेमीफाइनल के लिए क्वालिफाई किया है और 3 मरतबा जो है फाइनल के लिए क्वालिफाई किया है और 1 मरतबा पाकिस्तान जीता है। 2 कंट्री ऐसे जिन्होंने 2-2 मरतबा जो है T20 वर्ल्ड कप जीता है, वेस्ट इंडीज़ और इंग्लैंड। और इंडिया ने 1 मरतबा जीता है, 1 दफ़ा ऑस्ट्रेलिया ने जीता है
तो पाकिस्तान की T20 फॉर्मेट में बड़ी शानदार परफॉर्मेंस रही है और पाकिस्तान इस फॉर्मेट का मौजिद भी है। ये सबसे पहले जो है कराची के अंदर खेली जाती थी ये क्रिकेट T20 फॉर्मेट, और उसके बाद जो है पूरी दुनिया के अंदर जो है इसको जो है वो पजीराई मिली। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, पाकिस्तान की अगर अपन बात करें तो यहाँ पे जो मामलात हैं PCB में और फिर उसके बाद पाकिस्तानी जो क्राउड है या फिर सपोर्ट है वो कितनी है वहाँ पे ग्राउंड में, कितने पाकिस्तानी यहाँ से पहुँचे हैं अपनी टीम को सपोर्ट करने के लिए? देखिए, कोई भी बड़ा इवेंट तो ओलंपिक हो या फुटबॉल का वर्ल्ड कप हो या ICC T20 वर्ल्ड कप हो या क्रिकेट का हो, किसी भी गेम का वर्ल्ड कप होता है, उसके लिए कंट्रीज जो है बड़ी लॉबिंग करते हैं, बिड्स देते हैं, पैसा खर्च करते हैं और एम्बेसडर लगाते हैं। वो किस लिए लगाते हैं कि पूरी दुनिया से लोग वहाँ पर आते हैं, वो जो है वहाँ पर शॉपिंग भी करते हैं, वहाँ के होटलों में खाने भी खाते हैं। मुझसे एक किस्म से ये जो है वो साइकिल बन जाता है उसका बिजनेस का, कि लोग जो वहाँ पर ट्रैवल भी कर रहे हैं, अकोमोडेशन भी ले रहे हैं, सारी चीज़ें। तो पाकिस्तानी भी बहुत ज़्यादा तादाद में वहाँ पर जो है वो USA में मुकीम है, और दीगर जो कंट्रीज़ में इंग्लैंड है और उसके अलावा जो यूरोपियन कंट्रीज़ में पाकिस्तानी हैं जो वेल इस्टेब्लिश हैं, उन्होंने भी बड़ा रुख किया वहाँ पर, और पाकिस्तान से भी पूरे जो वो मीडिया की टीमें पहुँची हुई हैं, मुख्तलिफ चैनल्स के लोग भी पहुँचे हुए हैं, और उसके अलावा शायकीन भी बहुत ज़्यादा जो है वहाँ पर पाकिस्तानी गए हुए हैं। पाकिस्तानी शायकीन भी वहाँ पहुँचे हुए। अच्छा, वीज़ा वगैरह का तो मसला नहीं हुआ ना? हमें पता चल रहा था कि पाकिस्तान क्रिकेट शायकीन जो है परेशान थे कि वीज़ा किस लिए कैसे लिया जाए, और ख़ास के तौर पर अमेरिका का मामला था। हाँ, देखिए, डेफिनेटली अमेरिका में वीज़ा लेना इतना आसान नहीं होता, लेकिन जो लोग मीडिया से वाबस्ता हैं या कोई रिपोर्टर वगैरह हैं उनको तो इजीली मिल गया है, क्योंकि वो लोग वहाँ पर जा रहे हैं और इसी काम के लिए। बाकी जो आम लोग हैं फिर उनका सारा बैंक बैलेंस और सारी जो उनका पूरी जो क्रेडिबिलिटी है, उनका जो हिस्ट्री है, वो पूरी देखकर फिर जो वो अमेरिका वाले जो वो वीज़ा देते हैं। इतना आसान नहीं होता वहाँ का वीज़ा मिलना। बिल्कुल बिल्कुल, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, SM नदीम साहब, क्या समझते हैं, मतलब कि एक महीना पहले ही बता दें कि कौन सी टीम जो है सेमीफाइनल और फाइनल में जा रही है? मैं जो है वो ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंडिया और इंग्लैंड, ये 4 टीमें हैं जो सेमीफाइनल के लिए क्वालिफाई कर सकती हैं। पर देखें, एक चीज़ और है कि वो कहते हैं ना स्किल और विल, ठीक है ना। मैं ऐसे मिसाल दूंगा कि एक बॉक्सर का मुकाबला है दूसरे बॉक्सर से, उसने अपनी स्किल दिखाई और वो मुक्के खा के गिर गया, ठीक है ना। अब उसको खड़ा कौन करेगी? उसकी विल। तो जो टीम विल के साथ आएगी, जीतना चाहेगी, वही टीम जीतेगी। अदरवाइज ये वो अगर कोई जीतना नहीं चाहे तो उसको कोई जितवा नहीं सकता। आप कैचेज ड्रॉप करें, अच्छा परफॉर्म नहीं करें, सिचुएशन को बेहतर तरीके से हैंडल नहीं करें और कप्तान जो वो अच्छे डिसीजन ना लें, तो फिर जो वो बड़ा मुश्किल हो जाता है ना। कि दुनिया के अंदर एक और चीज़ मैं आपके साथ शेयर कर दूँ, दुनिया में जो स्पोर्ट्स मैन हैं वो सेलिब्रिटीज़ होते हैं। दुनिया में कितने डॉक्टर्स हैं, इंजीनियर्स हैं, साइंटिस्ट हैं, उनके नाम कोई याद नहीं रखता। जो स्पोर्ट्स मैन हैं या जो फिजिकली परफॉर्म करते हैं वो एक तो सबसे महंगे होते हैं और सबसे ज़्यादा जो लोग उनको फॉलो भी करते हैं। तो ये हमारे सेलिब्रिटीज़ हैं, इनको इसी हिसाब से जो अपनी जो परफॉर्मेंस भी देनी चाहिए ताकि हमें प्राउड फील हो। ठीक। SM साहब, ये खिलाड़ियों की फिटनेस के हवाले से मतलब की खबरें आ रही हैं कि मुख्तलिफ खबरें ये है कि कोई कह रहा है कि वो खिलाड़ी जो है अनफिट है, कोई कह रहा है कि उसके साथ ये इंजरी का मामला हो सकता है। मुख्तलिफ जो तज़किरे रात में देख रहा था TV पे, ना सिर्फ पाकिस्तानी बल्कि दूसरी टीमों के हवाले से भी कह रहे थे कि पाकिस्तान को जो इस टीम के साथ इतना जो है फ़ायदा होगा क्योंकि उसके ये खिलाड़ी जो है वो अभी अभी फिट होकर आए हैं, कोई अभी अनफिट होने जा रहे हैं, कोई अनफिट हैं। तो ये क्या मामला है? देखिए, इंजरी 2 तरह की होती है स्पोर्ट्स के अंदर। एक होती है इंट्रिंसिक, दूसरी होती है एक्सट्रिंसिक। इंट्रिंसिक क्या है? पेट की अपनी कमी होती है या कोताही होती है या खामी होती है। एक्सट्रिंसिक वो है आपको बॉल लग गई, बल्ला लग गया या कोई रोड एक्सीडेंट हो गया या कोई फॉरेन बॉडी कोई भी चीज़ लग गया उससे। तो हमारे प्लेयर हैं या दुनिया जो ज़्यादातर प्लेयर हैं उनको होती है इंट्रिंसिक, उसमें हो जाती है ओवर यूज़। ओवर यूज़ क्या होती है कि भाई जो प्लेयर इतना ज़्यादा अपनी जो वो एनर्जी लगा देते हैं, इतना ओवरलोडेड हो जाते हैं जिसकी वजह से जो है वो उनके मसल्स में रैप्चर हो जाता है, नी में कोई फ्रैक्चर हो जाता है या शिन स्प्लिट हो जाता है। मुख्तलिफ किस्म की जो इंजरीज होती हैं। हमारे इमाद वसीम है पाकिस्तान के, वो आयरलैंड में थोड़ा सा उनको हुआ था कोई इशू। अच्छा, फिर एक और चीज़ है पाकिस्तानी प्लेयर्स के साथ कि रॉन्ग टेक्निक, डाइव इनकी प्रॉपर नहीं होती है, ठीक है ना, जिसकी वजह से क्या होता है कि कभी शोल्डर की जो इनकी जो इंजरी हो जाती है, कभी जो लेग की हो जाती है। तो ये सारी चीज़ें हैं और इस पर वर्कआउट आप ग्रास रूट लेवल से कर सकते हैं। तो छोटे बच्चे होते हैं, उनकी बोन्स जो वो नरम होती हैं, सॉफ्ट होती हैं, उसको जिस तरीके से चाहेंगे मोल्ड कर लें। जब एडल्ट हो जाता है तो फिर वो हार्ड हो जाती हैं, तो वो आप मोल्ड नहीं कर सकते, वो टूट ही सकती हैं। तो हमें जो ग्रास रूट लेवल है अंडर 13, 19, 16, उस पर अच्छे ट्रेनर्स, अच्छे कोचेज़, अच्छे लोग लगाएं, उनको वहाँ पर ही फिटनेस कराएं और उनकी जो स्किल
टेक्निक टैक्टिक्स इस पर काम करें तो आप देखें इंशाल्लाह पाकिस्तान में बहुत ज़्यादा टैलेंट है, इतना टैलेंट शायद किसी मुल्क में हो। ज़बरदस्त हिराईंदासीं अहमद नवाज़ इनकलाबी साहब ॾांहुं। अहमद साहब, सिंध जे अमन अमान जे हवाले सां पाण जेकॾहिं ॻाल्हि ॿोल कयूं त 2 ॾींहं पहिरीं बि कश्मीर में जेको आहे हिकिड़ो पुलिस एहलकार धाड़ेलनि हमलो कयो, पुलिस एहलकार शहीद थी वियो ऐं 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया। अञा ताईं उहा ई अगवा इंडस्ट्री आहे, अञा ताईं अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे। छा कयो वञे? पुलिस ऑपरेशन जूं ॻाल्हियूं न थियनि थियूं, बजट बि अचनि था, कीअं बहितर थींदो हीउ मामिलो? हाँ, सिंध जे अंदरि ख़ासि करे जेको आहे उत्तर सिंध आहे उन में अमन अमान जो हिकिड़ो जेको आहे उहो सिवियर क़िस्म जो हींअर जेको आहे उहो हिकिड़ो पैनिक सूरत हाल थी वई आहे। त उते केरु बि माण्हू जे कहिड़े मकतबे फ़िक्र सां तालुक़ु रखंदो हुजे उहो महफ़ूज़ न आहे। हीअ रिसेंटली जेके साफ़ हींअर हिकिड़ो ॿियो साफ़ ई सखर में जिन खे गोलियूं लॻियूं आहिनि, हैदर मस्तोई उनखे थियो आहे। ही कश्मीर में इहो पुलिस वारो थियो आहे। पनवाकिल में हींअर रिसेंटली जेके आहिनि 2 उहे थाधल हलाईंदड़ जेके रोड ते आहिनि उन्हनि खे अगवा कयो वियो आहे। इन क़िस्म जा उहे तमामु घणा वाक़िया जेके आहिनि डेली बेस ते जेको आहे उहो मीडिया ते रिपोर्ट थियनि था। ईअं थो महसूसु थिए की जीअं पाण माना सखर शिकारपुर कश्मीर या इन बेल्ट में जीअं वञूं था त पोइ बसि असांजो अलाह ई भाई आहे। माना को कानून वानून को जेको आहे उहो लॉ इन्फोर्समेंट एजेंसी या असांजा के इदारा या अहिड़ो को मैकेनिज़म कुझु बि न आहे। माना ईअं तव्हां अगरि वञो था त तव्हांखे माना दुआ करे वञणु खपे ऐं पंहिंजे जेको आहे उहो रिस्क ते वञो ऐं उते वञी करे जेको आहे उहो वापसि अचो। पोइ वरी कुझु माण्हू इहो था चवनि त इनखे जेको आहे हथरादू ठाहे करे हिकिड़ो टूल तौरु पेश थो कयो वञे त जीअं हिकिड़ो हिरास हुजे, को माण्हू जेको आहे इन्हनि इलाइक़नि में अची न सघे। ईअं न आहे। इहो हिकिड़ो माना एतिरो ख़तरनाक क़िस्म जो इन पासे ॾे जेको आहे इहे कंडीशन आहे जिन ते माना तमामु घणो जेको आहे उहो संजीदा थी करे इन ते जेको आहे उहो गौर करण जी ज़रूरत आहे। ईअं न त असांजा जेके बि हींअर रिसेंटली हिकिड़ो जेको आहे उहो पीर मोहम्मद शाह जी स्टेटमेंट बि आई आहे की असां हाणे जेको कंदासीं ऑपरेशन उहो रुॻो फेसबुक जे उन फ़ोटो सेशन जे लाइ न हूंदो, पर असां अमली तौरु कंदासीं। इन जो मतिलबु इहो की तव्हां पहिरीं जेके बि थींदा रहिया आहिनि उहे फ़ोटो सेशन हूंदो आहे फेसबुक जे लाइ, त इन क़िस्म जूं उहे जेके थियनि थियूं। हाणे असांजी जेका सिंध गवर्नमेंट आहे उहा हिन वक़्तु ताईं इन क़िस्म जो को बि आला सतह जो इजलास न थियो आहे त सिंध जो जेको अमन अमान आहे उनखे कंट्रोल करे सघिजे। न रुॻो रोज़ ई कनि था, ऐलान कनि था त हीअ ऑपरेशन कंदासीं, हाणे हीअ कंदासीं, पर छा चवंदा आहिनि त उहो अमली कमु नथो थिए। तमामु बहितरीनु पाण वरी इन मामले ते ॻाल्हायूं था। नाज़रीन, न्यूज़ ब्रेक आहे। न्यूज़ ब्रेक ते वञण खां पहिरीं मां जेके T20 वर्ल्ड कप जी स्पेशल ट्रांसमिशन आहे उन सेट ते जेके असांजा मौजूद दोस्त मौजूदु आहिनि, SM नदीम साहब जो शुक्रिया अदा कंदुमि त उहे आया, उन्हनि पंहिंजो कीमती टाइम कढियो, तव्हांखे रांदियुनि जे हवाले सां अपडेट कयो। SM नदीम साहब, आपका बहुत शुक्रिया। नाज़रीन, न्यूज़ ब्रेक ते हलूं था। न्यूज़ ब्रेक खां वापसि अची वरी जॉइन कयूं था, वरी पाण मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते कचहरी कयूं था। SM नदीम साहब खे इजाज़त आहे ऐं नंढे ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबह मेहरान। नाज़रीन, सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार हलंदासीं अनिला पारस सां। मैम, तव्हांजो जेको हिन वक़्तु प्रोजेक्ट हले पियो ग़िज़ाई जेको अदम तहफ़ुज़ आहे या ख़ुराकी जेका सिक्योरिटी आहे उन जे हवाले सां छा थी रहियो आहे, ऐं गॾो गॾु मां तव्हांखे इहो पहिरीं नाज़रीन खे ॿुधाए छॾियां। नाज़रीन, हिन वक़्तु सॼी सिंध में जेको आहे, सॼी जेका सिंध जी आबादी आहे उन में 72% जेको आहे उहो ग़िज़ाई अदम तहफ़ुज़ ख़ुराक जो जेको तहफ़ुज़ आहे या सिक्योरिटी आहे उन अदम तहफ़ुज़ जो शिकार आहे। गॾो गॾु हिकिड़ी जेका रिपोर्ट आई उन में चयो वियो त माण्हू बुख विघे जेको आहे लखे माण्हू हर साल मौत जे मुंहं में वञनि था। सिर्फ़ु 2020 में जेको आहे दुनिया में 70 लख माण्हू ग़िज़ाई खोट जे करे मौत जे मुंहं में विया, ऐं गॾो गॾु बुख ऐं गैरमयारी खाधे जे करे हिन वक़्तु सॼी सिंध में, सॼे मुल्क में कैंसर समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जेको आहे उहो मुंहुं कढियो आहे, जेकी इहे बीमारियूं वधी रहियूं आहिनि। पर जेका सोचण जेकी ॻाल्हि जहिड़ी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त अदम ख़ुराक जो अदम तहफ़ुज़ जेको आहे उहो 72% माण्हू वटि आहे ई कोन। 72% माण्हू हुनजो शिकार आहिनि, ऐं उनखां पोइ केतिरा ई माण्हू जेको आहे टे वेला पूरो ॾींहुं जेको आहे उहो मानी नथा खाइनि, वेले लाइ परेशान आहिनि, ग्रह लाइ परेशान आहिनि। जी मैम, ओवर टू यू। छा पोज़ीशन आहे ऐं तव्हां हुन में कहिड़ियूं ख़िदमतूं अंजाम ॾेई रहिया आहियो? थैंक यू। इन आहे त असांजो हीउ प्रोजेक्ट जेको आहे उहो फूड सिक्योरिटी ते ई आहे, ऐं असां ॾिठो त कोविड-19 खां पोइ
अर्बन शहरनि में बि जेका आहे सा खाद्य खुराक जी कमी थी वई आहे। त असांजो हीउ प्रोजेक्ट एॾो वॾो त न आहे, पर हैदराबाद जा कुझु इलाइक़ा माना असांजा 20 अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके कचूं आबादियूं आहिनि, उन्हनि में असां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं उन्हनि खे भाॼियूं पोखराए रहिया आहियूं। त जीअं हिकु त उन्हनि जी पंहिंजी खाद्य खुराक बहितर थिए, उन सां गॾोगॾु ॾिठो वञे त न सिर्फ़ु खाद्य खुराक जी घटिताई आहे, पर उन्हनि में जेको आहे सो खुराक न हुजण जे करे न्यूट्रिशन जी बि कमी थिए थी, जंहिंजे करे असां ॾिसी रहिया आहियूं त असांजा जेके ॿार आहिनि या मदर आहे या जेका प्रेग्नेंट वूमन आहे, उन्हनि में न्यूट्रिशन जी कमी थिए थी। त पोइ जेका ईंदड़ असांजी जनरेशन आहे उन्हनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बीमारियूं, इन चइजे त किन में थोल वधी थी वञे, किन जो कदु नथो वधे, या छा अहिड़ा कई मसइला जेके आहिनि उहे वधी रहिया आहिनि। त न्यूट्रिशन खे बि ॾिसण जे लाइ असां फूड सिक्योरिटी ते कमु कयूं पिया, जंहिंमें हाइड्रोपोनिक्स, वर्टिकल या किचन गार्डनिंग जे ज़रिए असां उन्हनि जे घरनि में भाॼियूं पोखरायूं था। उनखां सवाइ असां उन्हनि खे मुर्गियुनि जा नंढा नंढा फार्म ठाहे पिया ॾियूं, ताकी जीअं हुननि जी जेका न्यूट्रिशन अञा वधीक बहितर थी सघे। ऐं उन सां गॾोगॾु हू पंहिंजे घरनि में इहे शयूं कनि, बल्कि उन मां उन्हनि जी हिकिड़ी आमदनी ऐं सोर्स बि थिए। त जीअं हू माना हिकिड़ो त भाॼियूं पोखनि था त हू पंहिंजे लाइ बि इंटेक कनि, पंहिंजी बि सिहत जो ख़्यालु रखनि, पर उनखे विकिणी करे उन जा जेके ॿिया ज़रूरियात आहिनि उन्हनि खे बि पूरो करे सघनि। उन सां गॾोगॾु FRDP पाण जेको आहे उन्हनि ई इलाइक़नि में, छो जो असां ॾिसूं त खाद्य खुराक जेका असांखे ॿाहिरां मिले थी उन में केमिकल जो यूज़ इलाही पियो थिए न। असां हिते उन्हनि खे जेको आहे सो ऑर्गेनिक वे में उहे शयूं करणु सेखारियूं पिया। ऐं ॾिठो वञे त असांजी हिते पाणी जी इलाही कमी आहे, ऐं जेको असां वटि पाणी अचे थो उहो एतिरो पीअण लाइक़ु न आहे, न ई असां सम्झूं था त उन पाणीअ सां असांखे भाॼियूं पोखणु घुरिजनि। त असां उनजे लाइ उन्हनि इलाइक़नि में ड्रेनेज जो कमु करे रहिया आहियूं, ऐं वाटर सप्लाई जे लाइ कुझु उन्हनि खे मटीरियल ॾेई रहिया आहियूं। ऐं उन में असां उन्हनि खे इहो बि सेखारे रहिया आहियूं त घरेलू सतह ते तव्हां कीअं पाणीअ खे जेको आहे साफ़ु करे इस्तेमालु करे सघो था, जंहिंमें असां चऊं त माना पाणी खे उॿारे पीअणु, या अॻ में ॾिठो वेंदो हुयो त असां वटि वॾियूं नादियूं ऐं मट हूंदा हुया जिन में असां पाणी भरे रखंदा हुआसीं, त उहो बि हिकिड़ो तरीक़ो आहे जंहिंसां पाणी साफ़ु थी सघे थो न। त अहिड़ा नंढा नंढा तरीक़ा उन्हनि खे सेखारिया वञनि था, त जीअं हो खाद्य खुराक सां गॾोगॾु जेको पाणी पीअनि था उन सां बि हुनजी, छो जो पाणी जो अञा ई वधीक अमल आहे न असांजी सिहत ते, असांजी सफ़ाई ते। त असां जॾहिं सिहत सफ़ाई जो ख़्यालु रखंदासीं त असां जेका खाद्य खुराक वठंदासीं उन सां बि असांजी सिहत सुठी रहंदी। त अहिड़ा नंढा नंढा जेके आहिनि उहे असां एक्शन्स वठी रहिया आहियूं, जिन मां उन फूड सिक्योरिटी ते बि कमु थी सघे, न्यूट्रिशन ते बि कमु थी सघे, ऐं गॾोगॾु असांजी जेका सिहत सफ़ाई आहे उन जो बि ख़्यालु रखी सघूं। अच्छा, फूड सिक्योरिटी ते पाण ॻाल्हाईंदासीं। तव्हां मुख़्तलिफ़ शहरनि में वञो था, ॻोठनि में वञो था, उनखां पोइ हुते ज़ाहिर सर्वे कयो था। सर्वे जो छा तव्हांजो हूंदो आहे, प्लान छा हूंदो आहे, छा तव्हांजी प्रायोरिटी छा हूंदी आहे, कहिड़ियूं शयूं तव्हां ॾिसंदा आहियो, ऐं उहो गॾोगॾु उहो तजुर्बा ॿुधायो त तव्हां जॾहिं विया त पंहिंजी अखियुनि सां तव्हां कहिड़ा मंज़र ॾिसा, जेकॾहिं पाण फूड सिक्योरिटी ते पाण ॻाल्हायूं त। बिल्कुलु, असां जेके इलाइक़ा खया आहिनि उहे कचूं आबादियूं आहिनि, माना सफ़ा पुठिते पयल जेके इलाइक़ा हूंदा आहिनि, जिन खे ईअं चइजे त माना जिन वटि पंहिंजे लाइ बि कुझु नथो हुजे, उहे माना ग़रीब तबिके जा, हा इन ई आहे। ऐं हुते वञण खां पोइ असांखे ख़बर पवे थी त हू माण्हू जेके पाण आहिनि एतिरी हुननि जी आमदनी न आहे जो हू 3 वक़्त खाई सघनि। वधि में वधि ईअं चई सघिजे थो त अगरि हू हिकिड़ो वक़्तु खाइनि था त 2 वक़्त मानी न खाइनि था, ऐं हुननि वटि पाणी न आहे। उन खां अलावा हुननि जा इलाइक़ा एतिरा त माना पावर्टी में आहिनि, खाद्य खुराक जो शिकार आहिनि, पर उते गंदगी बि इलाही आहे, छो जो हुननि वटि जेको थोरो घणो टाइम आहे, माना हिकिड़ो इलाइक़ो आहे घेरा बस्ती। असां जॾहिं हुते वियासीं, हुते जे माण्हुनि सां मिलियासीं, त तव्हां यकीन कंदो त हो माना हिकिड़ी नंढड़ी कोठी आहे, हुन कोठी में 5 फैमिलीज़ रहनि थियूं। हाणे हुन हिकिड़ी कोठी जे अंदरि 5 फैमिलीज़ कीअं एडजस्ट करे सघंदियूं न, त हू त न पंहिंजी सिहत सफ़ाई जो ख़्यालु रखे सघंदा, न ई हुननि वटि एतिरी फूड जेको आहे सो हूंदो, ऐं हुननि वटि पाणी बि न आहे। हाणे हू असांखे ॿुधाइनि था त मिसाल जे तौरु ऐं जो न सुबुह जो वञी लाइन में बीहां त लाइन में त 100 खनि माण्हू बीठा हूंदा, मूंखे सिर्फ़ु पंहिंजो घर जे पाणी भरण जे लाइ मुंहिंजो सॼो ॾींहुं हुते वञे थो, त हुननि जी कोई अर्निंग सोर्स न पई थिए। त इन करे हू ॾींहों ॾींहुं अञा पोइते पिया वञनि न, त हुनखे बहितर करण जे लाइ असां इहे स्टेप्स वरिता। हाणे मूं ॻाल्हि कई त हुननि वटि जेको आहे सो नंढड़ी हिकिड़ी कोठी आहे, त हाणे हुते सुवालु अचे थो त हू पोइ भाॼियूं वग़ैरह कीअं पोखींदा या कीअं उनखे बहितर बणाए सघनि था। त असां उन्हनि जी छित वग़ैरह आहे या साइड आहे या दीवार आहे, किथे बि नंढड़ा नंढड़ा स्पेसिस आइडेंटिफाई करे उन्हनि माण्हुनि खे इन रुझान तरफ़ आंदो आहे त हिकु त हुननि जे घर में जेके औरतूं आहिनि जिन वटि थोरो घणो टाइम आहे, हू इन तरफ़ अचनि,
ऐं भाॼियूं घरनि में पोखनि। हाणे क्राइटेरिया छा आहे त असां ॾिठोसीं त सलम आबादी हुजे, माना जेका कचूं आबादी हुजनि, ऐं उहे औरतूं जेके घरनि में मौजूदु आहिनि, जेके बेवा आहिनि या जिन जो कोई अर्निंग सोर्स न आहे या जिन जे घर में कोई कमाइण वारो न आहे, त पहिरीं असांजो फोकस उन्हनि औरतुनि ते आहे, उन्हनि खे अॻियां खणी अचूं ऐं उहे पंहिंजे घरनि में इहे नंढा नंढा कम कनि। ताकी असां ॾिठो आहे त जेका घर जी औरत आहे पाण उनखे ई चवंदा आहियूं त उहा घर जी ज़ीनत आहे, ऐं उहे अगरि इहे कम कनि थियूं त हू तव्हां ॾिसंदा त माना वॾो चाह सां उहे कम कनि थियूं। उन्हनि हाणे तव्हां उन्हनि इलाइक़नि में अगरि विज़िट कंदव त उहो घेरा बस्ती जहिड़ो इलाइक़ो तव्हां ॾिसंदव त चारो तरफ़ उनजी जेका छित आहे या दीवारूं आहिनि उते भाॼियूं पोखियल आहिनि, ऐं आहिस्ता आहिस्ता उन्हनि माण्हुनि जे अंदरि हिकिड़ी अवेयरनेस अचे थी। हाणे उहे माण्हू पाण असां वटि अचनि था ऐं हू पंहिंजो हिकिड़ो फीडबैक ॾियनि था न त कीअं सॼो सॼो ॾींहुं असांजो ज़ाया थी वेंदो इन्हनि नंढनि नंढनि शयुनि खे हासिल करण में, पर हाणे असां वटि जेके शयूं अवेलेबल आहिनि त हू पंहिंजी अर्निंग तरफ़ वञनि पिया। हू सुबुह जो उथी निंड मां पाणीअ जे लाइ लाइन में नथा बीहनि, बल्कि हू अर्निंग करण वञनि था ताकी वापसि जॾहिं घर में अचनि हुननि वटि इनकम हूंदी त हुनजे घर में जेके अफ़राद आहिनि उन्हनि जे लाइ हू सुठी खाद खुराक वठी सघनि था, या जेका हुननि जे घर में थिए पई उनखे बि सुठे नमूने हू रध पचा करे इस्तेमालु करे सघनि था। सही। अच्छा, हाणे मैडम हिन लाइ इहो मूंखे ॿुधायो त हीअ जॾहिं पाण सॼो मामिलो ॾिसूं था, ठीकु आहे, तव्हां ज़रा फील्ड में वञो था, शाम जो जॾहिं वापसि घर ईंदा हूंदा त हिकिड़ो तव्हांजे ज़हन में सॼो सुनहरियो हलंदो हूंदो त हीअ सॼा मां मंज़र ॾिसी आई आहियां, हीअ जेकी खुराक जी खोट आहे या माण्हुनि जी बुख जी बदहाली आहे, तव्हांजे ज़हन में कहिड़ा मतिलबु त ऑप्शन्स अचनि था त हीअ असां कीअं ख़तमु करे सघूं था, उन में सोसाइटी खे छा किरदारु अदा करणु घुरिजे, ख़ुदि जेके इन जा विक्टिम्स आहिनि उन्हनि खे छा करणु घुरिजे, कहिड़ा उहे अमल अख़्तियार कनि, कहिड़ो कमु कनि त असां पोइ हिन सॼे फेज़ मां निकिरी अचूं। बिल्कुलु। असां हाणे ॾिसो, पहिरीं त इहो आहे त जेके रूरल आबादियूं आहिनि, असांजा ॻोठाणा इलाइक़ा आहिनि, सिर्फ़ु भाॼियूं वग़ैरह उते पोखियूं वञनि थियूं। असां वटि इहो रुझान न आहे त असां शहरनि में भाॼियूं पोखियूं। हाणे असांजे इलाइक़नि में जेको मिसाल जे तौर हींअर कणिक लथी आहे न, त जॾहिं कणिक न लथी हुई त उनजा इलाही रेट्स जेके आहिनि उहे हाई हुया, ठीकु आहे, त हिकिड़ी ॻोठाणनि उन्हनि माण्हुनि जे अंदरि इहो चाह पैदा थियो त असां सभिनी खे कणिक पोखणु घुरिजे, उनजा रेट्स इलाही हाई आहिनि। पर तव्हां ॾिठो जॾहिं जीअं ई उहा कणिक लथी उनजा जेके रेट्स हुया उहे एतिरा घटाए छॾिया अथनि जो हिकिड़ो, हा बिल्कुलु, हाणे हिकिड़ो जेको उते फील्ड में कमु कंदड़ आहे, तव्हां ॾिसो त हुन माना केतिरो उन ते रिसोर्स पंहिंजो लॻायो हूंदो न। हाणे 2200 खे डिवाइड कयूं लेबर में, पोइ हुननि जेके रिसोर्सिस वरिता, माना शयूं हुननि में विधियूं, त हू 2200 मां त आउं सम्झां थी त कोई 80% त उहो उन में ई वेंदो हलियो न, 20% हुननि वटि बचे थी। त हिकु त इन्हनि शयुनि ते हिकिड़ो थोरो तवजा ॾिनी वञे त आउं सम्झां थी त जॾहिं असां पंहिंजी शइ खे ऑन कंदासीं, उनखे वैल्यू ॾींदासीं, तॾहिं थी सघे थो त असांजे माण्हुनि जे अंदरि बि इहो रुझान ईंदो त असांखे पंहिंजे घरनि जे अंदरि नंढा नंढा अहिड़ा स्पेसिस ॾिसी उते असांखे भाॼियूं बि पोखणु घुरिजनि, अहिड़ा इक़दाम बि वठणु घुरिजनि। ऐं असांजा जेके डिपार्टमेंट्स आहिनि जिन जी अगरि असां ॻाल्हि कयूं त जीअं पाणी जी ॻाल्हि कजे थी, पाणी एतिरो त ख़राबु अचे पियो, माना असां हींअर कुझु 100 टेस्ट कराया आहिनि जिन मां 96% वाटर जेको आहे, जेको वाटर सप्लाई लाइन में अचे थो उहो कंहिं बि हिसाब सां पीअण जे क़ाबिल न आहे। सेम अहिड़े ई तरीक़े सां उहो पाणी असां भाॼियुनि में इस्तेमालु कयूं था त तव्हां ॾिसंदा त उहो भाॼियूं त साॻे उन केमिकल में वेंदियूं हलियूं, त उन सां उहो इंटेक असांजो जेको थींदो उहो बि केमिकल हिकिड़े क़िस्म जो हूंदो न। त असांजा डिपार्टमेंट्स अगरि सुठे तरीक़े सां कमु कंदा त आउं सम्झां थी त इहा जेका फूड सिक्योरिटी आहे या बुख आहे, बदहाली आहे, न्यूट्रिशन आहे, उनखे असां वधीक इम्प्रूव करे सघूं था। असां ॾिसूं पिया त न्यूट्रिशन ते तमामु घणा प्रोग्राम्स हलाया वञनि पिया न, जंहिंमें मदर खे हिकिड़े क़िस्म जा जेको सो प्रोटीन प्रोवाइड कयो वञे पियो, ऐं ॿार खे जेको सो नंढपण में ई माना जॾहिं सो हुनखे मुख़्तलिफ़ शयूं ॾिनियूं वञनि थियूं जंहिंसां उहो थी सघे, केयर हुनजी माना सुठी थी सघे। पर उन्हनि नंढा नंढा उहे प्रोग्राम्स त ठीकु आहिनि, प्रोग्राम्स असां उहे माना तॾहिं डिज़ाइन थियनि था जॾहिं असां ॾिसूं था त हिकिड़ी शइ जी घटिताई थी वई आहे न, त उनखां पहिरीं बहितर इहो आहे त असांजे जेके वॾा इदारा आहिनि उन्हनि खे अहिड़ियूं स्ट्रेटेजीस डेवलप करणु घुरिजनि, अहिड़ियूं पॉलिसीज़ जोड़णु घुरिजनि ताकी जीअं पूरे निज़ाम खे बहितर कयो वञे। माना जीअं अगरि हैदराबाद जी ॻाल्हि कयूं या नंढनि नंढनि इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं त असांजे डिपार्टमेंट्स उन्हनि पॉलिसीज़ ते कमु कंदा ऐं उन्हनि खे इम्प्लीमेंट कराईंदा। पॉलिसीज़ त काफ़ी जोड़ियल आहिनि पाण वटि, हर जॻह ते तव्हां वेंदा त असांजी जेका
यूनिवर्सिटी आहे उहा बि रिसर्च करे पई, उहा बि पॉलिसी ॾिए पई, स्टेक होल्डर्स ताईं वञनि पिया, उन्हनि सां मीटिंग्स कनि पिया, गैदरिंग्स कनि पिया, पर उन जी इम्प्लीमेंटेशन किथे बि न आहे। त हिकिड़ो इहो वॾो गैप आहे। ऐं जेका असांजा माना वापारी या जेको बि नंढो तबिको आहे जेको कमु करे रहियो आहे न, उनखे उनजो उहो माना हिसो न पियो मिले ओतिरो, त पोइ हू छा थी वञे थो, हुनजे अंदर में हिकिड़ी माना हू बसि चाहे थो त पोइ बहितर आहे त आऊं जेको आहे सो कंहिं वञी माना डेली वेजिस ते आऊं कमु कयां, माना ॾिहाड़ी ते वञा त घटि में घटि शाम जो हिकिड़ो हुनखे पूरो अजूरो मिलंदो, बजाए इन जे जो हू माना 6 महीना हिकिड़ी फील्ड में लॻाए ऐं 6 महीननि खां पोइ हुनखे हुनजो 20% बि न मिले। त इहे कुझु अहिड़ियूं फिगर्स आहिनि जंहिं ते असांजा वॾनि इदारनि खे सोचणु घुरिजे। ऐं आऊं चाहींदमि त असांजा उहे इदारा जेके इन्हनि ते कमु करे रहिया आहिनि उन्हनि खे थोरो सुठो कमु करणु घुरिजे ऐं पॉलिसीज़ ऐं कानून अहिड़ा ठाहिया वञनि ऐं उन्हनि खे इम्प्लीमेंट बि करायो वञे। सही, ज़बरदस्त, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि, तमामु ख़ूबसूरत तव्हां हल ॿुधायो। नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो आहे, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबह मेहरान। नाज़रीन, सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं सिंध में ग़िज़ाई खोट जे हवाले सां, हुनजा हल, हुनजो मुस्तक़बिल जे हवाले सां हिकिड़ी तमामु अहम ऐं कराइती कचहरी कई असांजी भेण अनिला पारस साहिबा। हलदासीं अहमद नवाज़ इंकलाबी ॾांहुं। अहमद नवाज़, पाण जी ॻाल्हि ॿोल कई ग़िज़ाई खोट जे हवाले सां, ऐं हिकिड़ी मैडम ॻाल्हि उथारी त उनखे जेको हारी आहे, जेको आबादगार आहे, उनखे आउटपुट नथो मिले। हारी तहरीक सां तव्हांजो तालुक़ु आहे, ठीकु आहे, कामरेड हैदर बख़्श जतोई जो सॼो ई जेको वेड़ो आहे उन सां तव्हांजो तालुक़ु आहे। कीअं था ॾिसो त सिंध जो हारी हिन वक़्तु किथे बीठल आहे, कहिड़े मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे, ऐं जेकॾहिं इहो ई वधनि जारी रहियो, फसल लहण महिल उनखे उहो भाण जा पैसा पूरा न निकिरंदा त पोइ सिंध जी असांजी ज़रात किथे बीहंदी। ऐं गॾोगॾु हीअ जॾहिं पाणी खोट आहे हिन वक़्तु, मतिलबु अध खां वधीक जेका सिंध आहे उन में सिर्फ़ु इहो ई नारो हली रहियो आहे त पाणी न आहे छो भला करबला करबला। ऐं जॾहिं अध खां वधीक सिंध पाणी न हुजण जे करे करबला जो ॾेख ॾेई रही आहे, त इन सॼी सूरत हाल में असां किथे बीठल आहियूं, कीअं हिन मामले में निकिरंदासीं? ज़रात जेको आहे उहो पाकिस्तान जी मैशियत जी हिकिड़ी जेका उहा रीढ़ जी हॾी जी हैसियत रखे थी। असांजी जेका पाकिस्तान जी बजट आहे उहा 70% जेको आहे उहो दारोमदार सॼो हुनजो ज़रात ते आहे। ऐं ज़रई सुधारनि जे हवाले सां ॻाल्हि कजे त 1950 में टेनेंसी एक्ट जेको आहे उहो कामरेड हैदर बख़्श जतोई पास करायो। ऐं उन टेनेंसी एक्ट में न रुगो जेको आहे उहो हारियुनि जे लाइ हो, बल्कि उन में अहिड़ा जेके रूल बि उन में रखिया जंहिंमें जेको आहे उहो ज़रात खे अपग्रेड कजे या ज़रात खे जेको आहे रिफॉर्म ॾेई सघजनि। उहे सभु शयूं हुन में 1950 में उहे हुन जेको आहे पेश कयूं। पर असां एतिरा त जेको आहे उहो जदीद आहियूं जो 1950 में जेको असां कानून पास कयो असेंबली जे अंदरि, अॼु ताईं असां हुन पंहिंजे पास करायल कानून ते अमल न करे सघिया आहियूं। असां जेको आहे उहो सुठियूं तक़रीरूं त भलियूं करे वञूं था, पर असांजा जेके बेसिक शयूं आहिनि असां उन्हनि खे इम्प्लीमेंट करण में तमामु घणा जेको आहे उहो पोइते आहियूं। ऐं ज़रात जे हवाले सां इहो आहे त पाकिस्तान में जॾहिं बि जेको उहो ज़रई जिन्सूं लहनि थियूं, न रुगो कणिक पर जेके बि फसल अचनि था, जेको बि क्रॉप तव्हां ॾिसो त उनजो जेको आहे उहो जॾहिं उनजी पोखाई थिए थी, मिसाल हींअर सारियूं आहिनि, सारियुनि जो तव्हां ॿिज वठंदा न त 2 किलो जेको आहे उहो 10,000 रुपया, 12,000 ऐं 13,000 रुपया मिले थो। ऐं जॾहिं उहे ई साॻियूं सारियूं लहनि थियूं त उनजो मण जेको आहे उहो 2,200, 1,200, 1,500 रुपया उनजो मण जो रेट आहे। माना जेका सरमाएदार शइ ॾे उनजा रेट डबल ट्रिपल बल्कि 100% महांगा। ऐं जॾहिं उहा ई शइ असां ॾियो हारी ॾे त उनजो रेट सफ़ा न हुअण बराबरि। त इहो माना जेको मैकेनिज़म जोड़ियो वियो आहे, इन सां हारी त जेको आहे मुआशी तौर ते कंगाल थिए थो, उहो त हेठें क्लास जो माण्हू आहे, उनखे त इहो हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे। पर इहो रुगो नुक़सानु हिकिड़े हारी या हिकिड़े फ़र्द या हिकिड़े फैमिली ख़ानदान जो न आहे, इहो नुक़सानु असांजे कंट्री जो, असांजे हिन सॼे मुल्क जो आहे। छो जो असांजो मुल्क 4 मौसमूं रखे थो ऐं उहो 4 मौसमनि में असांजा मुख़्तलिफ़ क़िस्म जा क्रॉप थियनि था। असांजो सॼो जेको बेस आहे उहो इन ते ॿधल आहे। जेकर असां रिफॉर्म करे इन्हनि शयुनि खे जेको आहे उहो इवॉल्व करे ऐं उनखे फैसिलिटेट न कंदासीं या असां पंहिंजी जेको आहे उहो सख़्तु क़िस्म जो जेको आहे उहो मुआशी प्लान न ॾींदासीं, उन्हनि खे जेको आहे सब्सिडी न ॾींदासीं पंहिंजे हारी खे, त ज़ाहिर आहे
हू उन में एतिरो इंट्रस्ट न वठंदो ऐं असां पोइ एक्सपोर्ट इम्पोर्ट ते जेको आहे उहो वञी बहस कंदासीं। पोइ असां वटि जॾहिं उहा शइ कोन्हे अवेलेबल, जॾहिं असां वटि कणिक कोन्हे त पहिरां असां घुराईंदासीं त पोइ असांखे 2200 में कोन मिलंदी, पोइ इहा ई असांखे कणिक 8000 10,000 रुपए मण मिलंदी ऐं उनजो अंदाज़ो लॻायो त पोइ असांजो जेको माण्हू आहे उहो अटो उनखे केतिरे किलो मिलंदो ऐं उहो केतिरो खाई सघंदो। ऐं जेको माण्हू हिकिड़ो ॾिहाड़ी हुनजी 500 रुपया हुजे ऐं उहो अगरि हिकिड़ो किलो अटे जो वठे त उनजो घर कीअं हलंदो ऐं उनजा एतिरी जेका फैमिली आहे ही माना ईअं खणी सम्झो त हिकिड़ो पंहिंजे मुल्क सां पंहिंजे माण्हुनि सां हिकिड़ो दुश्मनी वारो जेको आहे उहो वर्ता। असांखे सभ खां पहिरीं जेको आहे उहो इन ते फोकस करणु खपे त असां पंहिंजे जेको आहे उहो हारी खे एम्पावर कयूं ऐं उन्हनि खे जेको आहे उहो सभु फैसिलिटियूं, न रुॻो हारी पर जेके असांजा नंढा नंढा आबादगार आहिनि जेके उहे इन में इंट्रस्ट वठंदा, ज़ाहिर आहे उन्हनि खे अगरि का शइ बचंदी त उहे वधीक, ऐं ही को 2 महीननि जो या हिकिड़े महीने जो प्रोजेक्ट न हूंदो आहे, ही 6 महीननि जो प्रोजेक्ट हुजे थो, 4 महीननि जो प्रोजेक्ट हुजे थो। तव्हां जो को बि जेको ॾिहाड़ीदार मज़दूर आहे उन जेतिरी बि जेकॾहिं उनखे हिकिड़ो नंढे ज़मीनदार खे या हारीअ खे 6 महीननि में बजट न थिए, उनजो घर बि न हली सघे ऐं हू कर्ज़नि में लहंदो वञे त पोइ केरु माण्हू चाहींदो की हथ सां हिकिड़ी शइ महिनत बि कजे, जान बि लॻाइजे ऐं उनखां पोइ जेको आहे उहो उनखे आउटपुट न मिले। त हीउ वॾो अहम जेको आहे उहो सुवालु आहे ऐं हर महीने तक़रीबन ज़रई बोर्ड जी बि मीटिंग थिए थी ऐं उन सां गॾोगॾु असांजा जेके सिंध गवर्नमेंट हुजे या असांजी फेडरल गवर्नमेंट हुजे उहे बि इन क़िस्म जूं जेके आहिनि उहे ऐलानात कंदियूं रहनि थियूं। या असांजी जेका गुज़िरियल पास्ट वारी गवर्नमेंट जा जेके शुरूआती टेन्यूर रहियो, ख़ासि करे जेको आहे PTI चेयरमैन वारो जेको दौर में उन्हनि जो रहियो, त उन्हनि जा कुझु जेके आहिनि उहे मुआशी प्लान बहितर हुआ जिनमें का हारी खे को सब्सिडी मिली। उनखां पोइ जेको बि हिकिड़ो सॼो प्रोसेस हलियो आहे अॼु ॾींहं ताईं उन्हनि में को बि जेको आहे उहो हारी खे पुरित खे या असांजो न रुॻो हारी पर असांजे मज़दूर खे बि उन क़िस्म जी का उजरत नथी मिले। जेतोणीक मज़दूर जूं जेके आहिनि उहे पघारूं त सेट कनि था ऐं उनजा ऐलानात थियनि था की हिकिड़े मज़दूर खे एतिरी उजरत मिलणु खपे, पर उहो उनजो कारखाने जे अंदरि या जेके इदारनि जे अंदरि उन्हनि खे लॻायो थो वञे उन ते अमल केरु कराईंदो, उन ते अमल त थिए ई नथो। हुननि जी त उहा ॾिहाड़ी वारी बि जेका उहा सैलरी उन्हनि खे नथी मिले। त इन ते रुॻो ऐलानात या रूल ठाहिण या पॉलिसी मेकिंग इहो को वॾो अहम कमु कोन्हे। कमु वॾो अहम इहो आहे त तव्हां पंहिंजे उन ठाहियल पॉलिसीज़ ते उन्हनि ते अमल कराए उनखे फैसिलिटेट कयो ऐं उन्हनि खे उहे सहूलियतूं ॾियो त पोइ तव्हां बहितरीअ जी तरफ़ ईंदा। ऐं ईअं करण सां असां न रुॻो जेको आहे उहो हिकिड़े आम माण्हू, हिकिड़े फ़र्द, हिकिड़े ख़ानदान जी जेको आहे वेलफेयर करे सघूं था, पर असां जेको कंट्री जो विजन आहे वेलफेयर स्टेट, उहा हक़ीक़ी माना में असां वेलफेयर स्टेट ठाहे सघंदासीं। सही ॻाल्हि आहे, हक़ीक़त आहे, बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि मैडम अनिला पारसनांदासी मैम। चयो थो वञे त असां जीअं औरतुनि खे ॿियनि मामलनि में अणबराबरी रखी वेठा आहियूं सॼी दुनिया में, ईअं खाद खुराक में बि जेको आहे उहो उनखे औरत खे जेको आहे उहा पूरी नथी मिले, उन में बि अणबराबरी आहे। ऐं इहो बि चयो थो वञे जेकॾहिं असां औरत खे बराबरी जो खाधो ॾियूं, बराबरीअ जी खुराक ॾियूं, त हीअ सॼी दुनिया में जेको आहे 15 करोड़ माण्हू सालानो इन बुख ऐं बदहाली ऐं ग़िज़ाई खोट खां बची सघनि था। ठीकु आहे, त आया असां वटि सिंध में अञा ताईं औरत खे उहो ई बराबरी वारो जेको आहे ॿियनि जेकॾहिं रस्म रिवाजनि जी ॻाल्हि कयूं त उहो त हिकु पासे, अच्छा छा खुराक में बि जेको आहे असां अणबराबरी कयूं था। ऐं गॾो गॾु इहो बि ॿुधाइजो त जॾहिं तव्हां प्रोजेक्ट्स ही ॾियो था त चलो तव्हां त हिकिड़े डिस्ट्रिक्ट में ॾेई छॾिया या 2 डिस्ट्रिक्ट में ॾेई छॾिया, हीअ जेके असांजा नाज़रीन आहिनि पंहिंजे आसे पासे में जेकॾहिं कंहिं ग़रीब माण्हू खे ॾिसनि था ऐं उन मां जेकॾहिं उनखे कुकड़ियूं वठी ॾेई सघनि या इन मां जेको आहे ज़रात उन्हनि खे अहिड़ो को सिस्टम करे ॾियनि, केतिरो ख़र्चु अचे थो पोइ उन में आमदनी केतिरी थिए थी, त असां जेके बि वस वारा आहियूं हिकिड़े नंढे तमामु थोरे ख़र्च ते हिकिड़े माण्हू खे जेकॾहिं एम्पावर करे छॾियूं, उनखे ख़ुदि मुख़्तियार करे छॾियूं, बिज़नेसमैन ठाहे छॾियूं, त असांखे केतिरो करे सघे थो प्लीज़। थैंक यू। बिल्कुलु ॾिठो वञे त अणबराबरी हर सतह ते रही आहे, न सिर्फ़ु खाद्य खुराक में पर हर प्लेटफॉर्म ते, हर अपॉर्चुनिटी में, हर डिसीजन मेकिंग में, हर जॻह ते औरत खे इलाही घटि स्पेस ॾिनो वञे थो। ऐं खाद्य खुराक में बि ईअं ई आहे, जीअं त हिकिड़ी आउं सम्झां थी त रिवायत हलंदी थी अचे या चयो वेंदो आहे त छो जो मर्द जेको आहे उहो ॿाहिरि वञी कमाए थो त उनखे शायदि वधीक खाद्य खुराक जी ज़रूरत आहे ऐं उनखे ताक़तवर रहणो आहे इन करे, पर हक़ीक़त में ॾिठो वञे त असां सम्झूं था त औरत जेका आहे उहा कमज़ोर त न आहे पर उनखे बि ओतिरी खाद्य खुराक जी ज़रूरत आहे, पर अञा बि वधीक खाद्य खुराक जी ज़रूरत आहे, छो जो उहा औरत हिकु ॿिए माना औलाद खे या जनरेशन खे जनमु ॾिए थी त उनखे अञा वधीक खाद्य खुराक जी ज़रूरत आहे। ऐं तॾहिं ई आहिस्ता आहिस्ता जेका आहे सा उहा इन जी जेका ईंदड़ जनरेशन आहे उहा
सुठी बि हूंदी ऐं उन में जेके असांजे न्यूट्रिशन या ॿियनि जेके बि मसइला आहिनि उन्हनि जी कमी न थींदी। त इहो हिकिड़ो वॾो माना अहम पहलू आहे जंहिंखे आउं सम्झां थी त कवर कंदे कंदे पाण खे इलाही टाइम त पाण कढी आया आहियूं ऐं इनशाला उमेद आहे त ईंदड़ वक़्त ताईं पाण इनखे ओवरकम करे वठंदासीं। रही ॻाल्हि इहा त असां जेके नंढा नंढा माना कारोबार या स्टेप्स वठूं था इन्हनि इलाइक़नि में जेके पुठिते पयल आहिनि या उहे माण्हू, त आउं सम्झां थी त सफ़ा हिकु तव्हांजी आमदनी जो तमामु नंढो ज़रियो जेको आहे सो तव्हां हिसो कंहिं अहिड़े माण्हू खे ॾियो जंहिं वटि उहा घटिताई आहे या जेको पंहिंजे घर में नथो करे सघे, या तव्हां ॾिसो पहिरीं त इहा आहे त तव्हां ॾिसो त उन्हनि माण्हुनि जे अंदरि हिकिड़ो इंट्रस्ट हुजे न। फॉर एग्ज़ाम्पल असां हिते चंद माण्हू वेठा आहियूं त असां मां केतिरा उहे माण्हू इंट्रस्ट रखनि था त असां उहा खाद खुराक पंहिंजे घर में पोखियूं ऐं उन्हनि जी देखभाल कयूं, छो जो उहो हिकिड़ो तव्हांजो टाइम बि घुरे थो, पर उन में तव्हां हिकिड़ो पंहिंजो नंढो हिसो कंहिंसां बि शेयर कंदा त आउं सम्झां थी त हू इलाही सुठे नमूने उनखे कवर करे सघंदा। उन मां उन्हनि सां तमामु नंढे लेवल ते उहे भाॼियूं थियनि थियूं, माना टमाटा थियनि था, मिर्च थियनि था, वाङण थिए पियो, तूरी आहे, ऐं जेके वल वारियूं शयूं आहिनि उहो त माना तमामु नंढड़े उन स्पेस में बि तव्हां ॾिसंदा त उहो छतुनि ताईं दीवारुनि ताईं माण्हुनि जे घर में लॻियूं पियूं आहिनि न, त उन्हनि सां उन्हनि जी आमदनी जो सोर्स बि ॾाढो सुठो थी सघे थो ऐं हू पंहिंजे घर में उन्हनि खे इस्तेमालु बि करे सघनि था। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि की नाज़रीन। ब्रेक जो टाइम थियो आहे, हिकिड़ो नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं त ॾिसंदा रहो सुबुह मेहरान। नाज़रीन, सुबुह मेहरान में हिकिड़ो ॿीहर भलीकार ऐं अहमद नवाज़ इनकलाबी साहिब ॾांहुं हलूं था। अहमद नवाज़, मोकलूं आहिनि ज़ाहिर कोर्ट जूं मोकलूं आहिनि या यूनिवर्सिटियुनि जूं कॉलेजिस जूं मोकलियूं आहिनि, नौजवाननि खे छा करणु घुरिजे? राति जो देरि ताईं होटलुनि ते वेहनि, मूसीक़ी वूसीक़ी ॿुधनि, सिगरेट वग़ैरह पीअनि या शीशो वग़ैरह पीअनि, पोइ सॼो ॾींहुं सुता पिया हुजनि, छा कनि? थोरो सलाह त ॾियो, असांजे नौजवाननि खे परेशान आहिनि ॾाढा। असल में इहो आहे त मूंखे डाए जो कॉल पे पढ़ियो, हुनजा कोटेशन्स हुआ, नंढा नंढा कोटेशन्स हलनि था, त हू चवे थो त ज़िंदगी गुज़ारबी आहे, ज़िंदगी गुज़ारण जो बि हिकिड़ो शान हूंदो आहे। जी हा। ऐं ज़िंदगी जेका आहे उहा तव्हांजी अज़ीम तॾहिं ई थी सघे थी ऐं तव्हां शान सां तॾहिं ई गुज़ारे सघो था जॾहिं तव्हां पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं कयो। तव्हांजूं ज़िम्मेवारियूं छा आहिनि त तव्हां जंहिं मुआशिरे में रहो था उन मुआशिरे जूं जेके ख़राबियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु तव्हां ॻाल्हायो, उन्हनि खे पॉइंट आउट कयो, उन्हनि ते तव्हां पंहिंजो न रुगो तनक़ीदी वारो जेको आहे पहलू रखो बल्कि उनजा सोल्यूशन्स बि ॾियो त ही शयूं जेके थियनि थियूं हिन जा हल हीअं मुमकिन आहिनि ऐं उहे ईअं करे सघजनि था। उनजा नंढा नंढा स्टेप बि तव्हां वठो। तव्हां जेतिरो, छो जो नौजवान जेको आहे उन वटि एॾी एनर्जी आहे, उहो कुझु बि करणु चाहे, दोस्तनि सां मिली करे माण्हू नंढे पैमाने ते त करे सघिजे थो। त हुन इहो ॿुधायो त चई जॾहिं तव्हां करणु शुरू कंदा त शुरू में तव्हांखे इलाही मुश्किल ईंदी, पर जॾहिं तव्हां करे वेंदा तव्हांजो ज़मीर मुतमिन हूंदो ऐं तव्हां ख़ुशि हूंदा अंदरां। त हू चवे थो त जेको बि तव्हांखे वक़्तु मिले थो तव्हां पंहिंजो जेको आहे उहो पलिए साहिब जो हिकिड़ो कोटेशन बि आहे त तव्हां किताबनि खे आज़ादी ॾियो त हू तव्हांखे जीअणु सेखारनि। मां इहो चवंदो आहियां त इल्मु त तव्हांखे जीअणु सेखारे थो, पर जीअणु तव्हांजो उहो रुगो माना इहो न हुजे त तव्हां पढ़ी करे छॾे ॾिनो, उन ते प्रैक्टिकली जेको आहे उहो वर्क कयो। माना का शइ पढ़ो था त उनखे न रुगो इहो सम्झो की हीअ शइ सुठी आहे, तव्हांजे दिमाग़ में हुजे ऐं तव्हां इन जे लाइ पढ़ो त हाणे मां इहा वरी किथे वञी डिलीवर कंदुमि। डिलीवर न कयो, तव्हां प्रैक्टिकली कयो त जीअं ॿिया माण्हू वरी जेके आहिनि उहे तव्हांखे ॾिसी करे उहा शइ सिखनि। त हिन वक़्तु जेके असांजी हीअ सिचुएशन हले पई ऐं छुटियूं आहिनि, माण्हू घर में वेठा आहिनि या असांजे जेके ख़ासि करे शहरनि जे अंदरि नौजवान आहिनि, उहे हिन वक़्तु जेको आहे उहो मोबाइल जे जेके सोशल साइट्स आहिनि उन्हनि में बिज़ी आहिनि या राति जो देरि ताईं वेही करे कचहरियूं होटलनि ते करणु या मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेको आहिनि उहे बेजा एक्टिविटीज़ जंहिंमें असां स्मोकिंग वग़ैरह ही जेके आर्टिफिशियल तरीक़े जा जेके नशा वग़ैरह अची विया आहिनि इन्हनि में इन्वॉल्व आहिनि। तव्हां मां चवां थो नशो कयो, पर नशो कहिड़ो कयो? तव्हां नशो उहो कयो त इल्मु वारो। इहो बि हिकिड़ो नशो आहे। उहो चवंदा आहिनि न की तव्हांखे इश्क आहे, इश्क बि नशो हूंदो आहे ऐं उहे जेके नशा आहिनि उन्हनि शयुनि खे उहे तव्हांखे ख़राबु कोन कंदा। हिकिड़ो पॉज़िटिव हूंदो आहे, हिकिड़ो नेगेटिव हूंदो आहे। असां पॉज़िटिव, असांजो नौजवान जेको आहे उहो पॉज़िटिव वे में तमामु घणो अॻिते आहे, पर जेके असांजो नेगेटिव वे में तमामु घणो अॻिते आहे, असांजो जेको पॉज़िटिव पासो आहे उहो तमामु घणो पोइते आहे। त असां चाहियूं था उहे सभु एक्टिविटियूं तव्हां कयो, पर हिकिड़ी पॉज़िटिव शइ जे लाइ कयो। तव्हां पंहिंजे किताबनि खे टाइम ॾियो। तव्हां अगरि मोबाइल हलायो था, सोशल साइट हलायो था, उन्हनि मां उहे शयूं कढो जेके तव्हांजे अकेडमिक जे हवाले सां हुजनि, तव्हांजे हिन मुआशिरे खे तब्दील करण जे लाइ हुजनि या
उहे सभु शयुनि खां तव्हां हावनो थियो या अवेयर थियो जेके शयूं तव्हांखे जेको आहे उहो सुठो करण जे लाइ उत्साह आहिनि, या तव्हांखे हिकिड़ी अहिड़ी शइ जे लाइ जेको आहे उहो उत्साह मिले त जंहिंसां हिन मुआशिरे जे अंदरि हिन समाज जे अंदरि हीउ जेको बिगाड़ आहे उनखे ख़तमु करे सघिजे। त इन जे लाइ असांजे नौजवान जेको आहे उहो बजाए जो कंहिं इन्हनि शयुनि में हुजे उहो पॉज़िटिव शयुनि में अचे। ऐं मां इहो चवंदुमि त राति जो होटलनि ते वेहण जे बजाए अगरि तव्हां इहे ई सभु दोस्त गॾिजी वेही करे कंहिं हिकु अहिड़े जॻह ते जिथे का सेफ हुजे या माहौल तव्हांजो सुठो हुजे उते वेही करे को बुक खणो, ऐं भले ज़रूरी न आहे त का तव्हांजो अकेडमी जो बुक हुजे। ज़ाहिर आहे हर नौजवान इहो चाहींदो त असां सॼो साल पढ़ूं था, पोइ हाणे छो अकेडमी जा पढ़ूं, हाणे त असांखे रेस्ट आहे, भले अकेडमी न पढ़ो, लिटरेचर पढ़ो, नावेल पढ़ो, मुख़्तलिफ़ क़िस्म जे शयूं पढ़ो जिन सां उन ते वेही करे तव्हां ॻाल्हायो, बहस कयो उन ते, मुख़्तलिफ़ क़िस्म जे या हिन ते शॉर्ट कोर्सिस असांजा जेके उहे ख़ासि करे वेकेशन्स में हलनि था उहे शॉर्ट कोर्सिस कयो जिन मां तव्हांखे सुभाणे जॾहिं तव्हांजो डिग्री कंप्लीट थी वञे तव्हां वटि स्किल हुजे त तव्हां हिकिड़ी नई शइ करणु वञो या नई शइ करे सघो। बिल्कुलु, तमामु ख़ूबसूरत। मैडम अनिला, एंथ्रोपोलॉजी में एमफिल वञी कई अथव, इहो मौज़ू आहे छा? हिकिड़ी छोकिरी जे लाइ एंथ्रोपोलॉजी मुंहिंजे ख़्याल में को डिफरेंट कोन्हे को? हा, ॾिठो वञे त सिंधीअ में मक़सदु छा आहे? सफ़ा आसान ॻाल्हि आहे त इल्म इंसानियत न पंहिंजो कल्चर आहे, पाण सिंधी आहियूं त पंहिंजो हिकिड़ो कल्चर आहे, पंहिंजा नॉर्म्स वैल्यूज़ आहिनि, पंहिंजा ट्रेडिशन्स आहिनि। त एंथ्रोपोलॉजिकल स्टडी बि ईअं ई आहे त तव्हां डिफरेंट कल्चर्स खे, डिफरेंट माण्हुनि खे उन्हनि जो उथणु वेहणु ॻाल्हाइणु करणु उन्हनि जे लाइ जेका स्टडी कई वञे थी उनखे एंथ्रोपोलॉजिकल स्टडी चए थी। पाण ॾिसूं त पाण वटि हिते रुझान रहियो बि आहे ऐं हलंदो बि अचे थो त जेका पाण वटि सिर्फ़ु 2 या 3 फील्ड्स आहिनि। अॼुकल्ह जेका आहे उनखे 3 फील्ड एड कयो वियो आहे। पहिरीं त डॉक्टर ऐं इंजीनियर हूंदो, हाणे वकालत जो दौर बि अची वियो आहे ऐं सिर्फ़ु इहे ई चॉइसिस हूंदियूं आहिनि न त सोचे सम्झे ॻाल्हाइजो, 2 वकील वेठा अथव। न आउं चवां पई त माना इन खे बि एड कयो वियो आहे न त पाण वटि सिर्फ़ु घटि ऑप्शन्स हूंदा आहिनि त छोकिरो आहे त इंजीनियर साइड वेंदो, छोकिरी आहे त डॉक्टर थींदी या छा। पर इहा सफ़ा नई फील्ड आहे मुंहिंजे लाइ ऐं पहिरीं त अचण में थोरो टाइम लॻे थो, पर आउं सम्झां थी त जेका पाण वटि हिते ॾिठो वञे त तमामु घटि स्कोप आहे न डिफरेंट शयुनि खे करण जो या डिफरेंट सब्जेक्ट्स खे पढ़ण जो, पर अपॉर्चुनिटी ॾिनी वञे। शायदि थी सघे थो त हर को माण्हू डॉक्टरी पढ़े डॉक्टर थिए पर उनजो मे बि उन में इंट्रस्ट न हुजे न। त आउं इहो चाहींदमि त असांजी जेका बि जनरेशन आहे जेका हिन वक़्तु माना थी सघे थो हिन जीअं ई वेकेशन्स खां पोइ के कॉलेज साइड वेंदा, के यूनिवर्सिटी साइड वेंदा त उन्हनि खे उहे सभु ऑप्शन्स ॾिना वञनि, उन्हनि जी काउंसलिंग एॾी सुठी कई वञे त हू पंहिंजे इंट्रस्ट मुताबिक़ उहो सब्जेक्ट चूज़ करे सघनि। ऐं जॾहिं उहो माण्हू सब्जेक्ट चूज़ कंदो त आउं सम्झां थी त हुनखे अञा वधीक दिलि ऐं चाह सां हुनखे पढ़ण जी कोशिशि कंदो ऐं हिन पाण खे पाकिस्तान में या सिंध में रहंदे हर सब्जेक्ट खे पढ़णु घुरिजे। हर सब्जेक्ट में हिकिड़ी नवाण आहे ऐं उन सां असां डिफरेंट जेके रिसर्चिस करे सघूं था न, त इहो हिकिड़ो ॾाढो सुठो मौज़ू आहे। ऐं जॾहिं तव्हां एंथ्रोपोलॉजी पढ़ो था त तव्हां ईअं सम्झो त मुख़्तलिफ़ पहलुअनि मां गुज़रो था, हर शइ जो तव्हांखे हिकिड़ो आइडिया हुजे थो। तव्हां उते कंहिं ते बि कोई फॉर एग्ज़ाम्पल जजमेंटल राय नथा ॾेई सघो, तव्हांखे हर माण्हू खे हिकिड़े एक्सप्लोर करण जे लाइ न तव्हांखे डिफरेंट आइडियाज़ ऐं थॉट्स जी ज़रूरत हुजे थी। त ॾाढो सुठा ऑप्शन्स आहिनि एंथ्रोपोलॉजी जे, कई डिफरेंट सब्जेक्ट्स आहिनि। न मतिलबु तव्हां एज़ अ एंथ्रोपोलॉजिस्ट कंहिं बि माण्हू खे ॾिसंदा आहियो त पोइ कहिड़ा पैरामीटर्स हूंदा आहिनि त हीउ माण्हू नफ़सियाती मरीज़ थो लॻे, हीउ माण्हू सही थो लॻे, हिन में कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि, छा जज छा कंदा आहियो? पहिरीं ॻाल्हि त कंहिं बि माण्हू खे एतिरो जल्द या एतिरो लिमिटेड टाइम में, फॉर एग्ज़ाम्पल सुबुह खां असां हिते वेठा आहियूं त आउं कंहिं बि हिते वेठल माण्हू खे 2-3 कलाकनि में जज नथी करे सघां। जज करण जे लाइ पहिरीं ॻाल्हि त जज न कयो वञे त बहितर आहे। ठीकु आहे, थी सघे थो त हर अमल हर एक्शन तव्हांजे बैकग्राउंड में, तव्हांजे माइंड में या थी सघे थो तव्हांजे सोशल बिहेवियर मुताबिक़ उहो तव्हां एक्शन्स कंदा हुजो। ठीकु आहे, त असांखे जज न करणु घुरिजे। अगरि तव्हांखे कंहिं माण्हू खे ॼाणणो आहे या उनखे एक्सप्लोर करणो आहे त उनजे लाइ त हिकिड़ो पूरो टाइम ऐं स्टडी रिक्वायर्ड आहे। असां पढ़ियो बि आहे त तव्हां उन माण्हू खे एसी ताईं नथा ॼाणे सघो जेसीं ताईं तव्हां उन सां गॾु सफ़र न कयो या तव्हां उन सां गॾु घटि में घटि 2-3 ॾींहं न गुज़ारियो न, त तव्हां उन माण्हू खे पूरो नथा ॼाणे सघो। ऐं जॾहिं बि तव्हां कंहिं माण्हू सां सफ़र कंदो ऐं हुन सां कचहरी कंदो न, सफ़र दौरान हुनजो जेको बि तव्हांजो लाइफ एक्सपीरियंस हूंदो न उहो तव्हांखे बयानु कंदो त अच्छा हीउ माण्हू कीअं आहे, पर पोइ बि हुनखे एतिरो ईअं चइजे त पूरो तव्हां एनालाइज़ नथा करे सघो न कुझु टाइम में।
ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, नौजवान छोकिरियुनि जो जेको रुझान आहे हिन एंथ्रोपोलॉजी ॾांहुं केतिरो आहे ऐं हिन जूं अॻियां फील्ड्स कहिड़ियूं आहिनि, नौकिरी मिली सघे थी? असां वटि त पहिरियों ई सुवाल, जंहिं बि मामले में दाख़िला वठंदा आहियूं सब्जेक्ट्स में, चवंदा आहिनि त हिन में तव्हांखे नौकिरी मिलंदी अलाए न मिलंदी, पहिरीं फतवा इहा हूंदी आहे त हिन में नौकिरी सरकारी मिलंदनि न मिलंदनि, इहो प्लीज़ ॿुधायो। बिल्कुलु। हाणे आउं त चाहींदमि त जॾहिं बि तव्हां पढ़ो था त पहिरीं तव्हांजे माइंड में इहो न हुजे न त हिन फील्ड में तव्हांखे नौकिरी मिलंदी या न मिलंदी। नौकिरी ट्रेंड ई आहे न त असां इल्मु हासिल कयूं था नौकिरीअ जे लाइ, हा, ऐं असां को इल्मु हुन जे लाइ पंहिंजे समाज जी तब्दीली जे लाइ हुन जे लाइ थोरी था हासिल कयूं था, असां को शख़्सियतुनि खे तब्दील कंदासीं। डिग्री इन जे लाइ आहे त असांखे नौकिरी मिलंदी, असांखे जेको आहे छा चवंदा आहिनि प्रमोशन्स मिलंदा, इन ते ई आहे सॼो मामिलो। बिल्कुलु इन ते ई आहे, पर आउं सम्झां थी पाण अॼु हिकु चैनल ते वेठा आहियूं त इन रुझान खे पाण टोड़ियूं ऐं पाण अवाम खे, जनरेशन खे, फीमेल्स खे, सभिनी खे एम्पावर कयूं त जॾहिं तव्हां पढ़ो था, तालीम हासिल कयो था, तव्हांजी नौकिरी ॾिसो हर स्टेप ते तव्हां वटि पई हूंदी। फॉर एग्जाम्पल अगरि आउं डिग्री एंथ्रोपोलॉजी जी मूं डिग्री वरिती पर शायदि स्किल्स मूं वटि न हुजनि, मूं डिफरेंट वॉलंटियर वर्क न कयो हुजे हा, त शायदि आउं हिन पोज़ीशन ते न हुजां हा। डिग्री तव्हांखे हिकिड़ो इल्मु ॾिए थी, हिकिड़ी पर्टिकुलर शयूं ॿुधाए थी, सब्जेक्ट्स ॿुधाए थी, पर प्रैक्टिकली जीअं अदा ॻाल्हि कई त पाण उन्हनि शयुनि खे इम्प्लीमेंट, जॾहिं उन हर शइ खे पाण प्रैक्टिकल खणी वेंदासीं तॾहिं ई पंहिंजे लाइ उहे नौकिरियूं सभु करणु आसान थींदियूं न। त बहितर इहो आहे त पाण इन ते फोकस्ड न हुजूं त मूंखे सुभाणे इहा डिग्री वठी ऐं नौकिरी करणु वेंदसि, पर उन डिग्रीअ दौरान अगरि आउं डिफरेंट जेको सो शयूं एक्सप्लोर कंदमि, डिफरेंट स्किल्स वठंदमि, कोर्स कंदमि, त अञा सुठी ऐं बहितर मूंखे नौकिरी मिली सघे थी। पर आउं जेका डिग्री वठां पई उनखे एतिरो सुठे नमूने पढ़ां त घटि में घटि असां हिकिड़ा सुठा इंसान थी सघूं, असां ॿिए इंसान खे सम्झी सघूं ऐं पंहिंजे समाज लाइ कुझु बहितर करे सघूं। शायदि मूं वटि नौकिरी न बि हूंदी, पर अगरि आउं जे हिकु सुठी पढ़ियल लिखियल हूंदमि, हिकिड़ी असां चऊं हिकिड़ा इंसान हूंदासीं, त असां हर नंढे इन घर जे ॿिए भाती खे बि असां जेको आहे हिकु सुठी राह ॾेखारे सघूं था। ज़रूरी न आहे त पाण वटि नौकिरी हुजे तॾहिं पाण कुझु भलो करे सघूं था। बिल्कुलु जी, तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। अहमद नवाज़ इंकलाबी साहिबु, सिंध जी हालतुनि खे तव्हां ॾिसो पिया, हीउ सॼो जेको मामिलो पाण डिस्कस कयोसीं, वरी पाण कुझु सीरियस सवालनि ते अचूं त सिंध जो नौजवान हिन वक़्तु किथे बीठल आहे ऐं कहिड़ी राह ते बीठल आहे। ऐं कॾहिं कॾहिं जॾहिं असां वटि बेरोज़गारी तमामु घणी हुजे, असां वटि वसीलनि जी तमामु घणी खोट हुजे, वसीला हूंदे बि असांजा वसीला न हुजनि, त छा करणु घुरिजे, कीअं हिन फेज़ मां ॿाहिरि निकिरणु घुरिजे? हा, इंतिहाई अहम सुवालु आहे इहो त जेको आहे सिंध जो नौजवान ख़ासि करे उनजी पोज़ीशन छा आहे, उहो किथे बीठल आहे। हींअर तव्हांजो हिकिड़ो सुवालु थियो त असां जेको बि इल्मु हासिलु कयूं था या असां का बि डिग्री जी जेको आहे उहो उनखे चूज़ कयूं था, त असांजो पहिरियों क्वेश्चन दिमाग़ में इहो हूंदो आहे त असांखे जॉब मिलंदी या न मिलंदी। त असांजो जेको नौजवान आहे उनजे दिमाग़ खे जेको आहे उहो इन हिते फिट कयो वियो आहे त तव्हां जेका बि शइ कयो उनजो आउटपुट तव्हांखे उन टाइम ई खपे। जॾहिं तव्हां यूनिवर्सिटी में पढ़ो था, यूनिवर्सिटी में पास आउट थियण खां पोइ फ़ौरन तव्हांखे आउटपुट खपे। हाणे उनजे लाइ इहो आहे त आउटपुट छो असांखे खपे, छो जो इन जे लाइ उहो ज़रूरी आहे त असां भले दुनिया जे लाइ या असां वटि एतिरा रिसोर्सिस हुजनि या असां एतिरा जेके आहिनि उहे वसाइल हुजनि, असां भले अमीर हुजूं, पर उहे सभु शयूं असांजे लाइ अवेलेबल कोन्हनि, असांजे माण्हू जे लाइ अवेलेबल कोन्हनि, उनजे रीच में कोन्हनि। हाणे उनजे रीच में न आहिनि त उहे छा आहे, उहे माण्हू जेके आहिनि गुरबत जे लकीर खां हेठि आहिनि। को बि माण्हू ॿाहिरां खां निकिरी करे कंहिं जेको आहे ग़रीब कंहिं ॻोठ मां निकिरी करे यूनिवर्सिटी में अचे थो त हुन सां वाबस्ता रुॻो उहो पंहिंजूं हुन जूं उमेदूं न आहिनि, पर हुन जे ख़ानदान जूं, हुनजे ॻोठ जूं, हुन सॼे इलाइक़े जूं उमेदूं आहिनि कि हिकिड़ो हीउ माण्हू असांजो वियो आहे, हिन जे वञण खां पोइ हाणे ॿियनि जे असांजे लाइ उहे जेका रस्ता खुलंदा, हीउ न रुॻो पंहिंजे लाइ कंदो पर ॿियनि जे लाइ बि कंदो। हीउ अगरि कंहिं उहो इदारे सां जुड़े थो त उहो ॿियनि जे लाइ हिकिड़े राह हमवार कंदो। त जी, थैंक यू। प्रोग्राम पाण पुॼाणींदा आहियूं, मां चाहींदुमि त तव्हां ॿिन्ही मौज़ूज़ महिमाननि जो असां लाइ मैसेज बि हुजे ऐं असांजे नाज़रीन लाइ मैसेज हुजे, प्लीज़ अहमद नवाज़। मां इहो चवंदुमि त नौजवाननि ते हिन वक़्तु तमामु घणी जेका उहा तनक़ीद थिए थी त अरिस्टोटल जो हिकिड़ो कोटेशन आहे, उहो चवे थो कि तव्हां जेके नौजवान आहियो या जेको माण्हू कोशिशि करे थो उन ते तनक़ीद थींदी, हर उन माण्हूअ ते तनक़ीद थींदी जेको माण्हू अटेम्प करे थो। अगरि अटेम्प नथो करे, घर में वेही रहे, पोइ हुन ते को बि जेको आहे उहा तनक़ीद का बि शइ न ईंदी। त तव्हां तनक़ीदनि खां न ॾिजो ऐं कामयाबु उहो ई माण्हू थींदो आहे जेको कोशिशि कंदो आहे। कोशिशूं जारी रखो, पॉज़िटिव शयूं सोचो ऐं इल्मु पढ़ो ऐं पंहिंजनि माण्हुनि सां मोहबत कयो, समाज जी बहितरीअ जे लाइ जिदोजहद कयो। इनशा असां हिकु ॾींहुं ज़रूरु कामयाबु थींदासीं, हिन समाज खे बहितर बणाइण में कामयाबु। ज़बरदस्त ज़बरदस्त। मां चाहींदुमि त तव्हां प्रोग्राम जे हवाले सां बि हा, हीउ जेको सुबुह मेहराण आहे, मेहराण जो अंगण
हिते अची करे असांखे हमेशह जेको आहे उहो ख़ुशी मिले थी। ऐं मां इहो चवंदुमि हिन में को बि वधा न आहे त सिंधी मीडिया जो अगरि सभ खां वधीक जेको आहे उहो बहितर को प्रोग्राम आहे त उहो सुठे तरीक़े सां सुबुह मेराण थिए थो, जेको तमामु घणो मैच्योर लेवल ते आहे, जंहिंमें का बि जेको आहे उहा वल्गरिटी न आहे, हिन में इंटरटेनमेंट बि आहे। ऐं हिन में डेली बेसिस ते नवां गेस्ट अचनि था ऐं उन्हनि जो हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज समूरी सिंध जे लाइ ऐं समूरी दुनिया जे लाइ हिन प्लेटफॉर्म तां वञे थो, जेको हिन प्रोग्राम खे यूनिक बणाए थो ऐं तमामु बहितरीनु हले थो। हिन तव्हांजे डायरेक्टर तव्हांजी समूरी टीम खे जेको आहे जस हुजे। थैंक यू मैम। अनिला पारस, छा मैसेज ॾियणु चाहींदा ऐं औरतुनि जे अलावा या वरी असां जेको सॼे नाज़रीन ॾिसनि पिया, ओवर टू यू, मतिलबु त तव्हांजे मथां जेको मैसेज ॾियो ऐं गॾोगॾु प्रोग्राम जे हवाले सां तव्हांखे कीअं लॻो असां वटि अची? हूअं त ॻोठनि में वेंदा आहियो, फील्ड्स में हूंदा आहियो, गर्मी ऐं ई मसला, अॼु थोरो सुकून में आहियो त उहो ॿुधायो। बिल्कुलु, थैंक यू। सभिनी खां पहिरीं त तव्हां सभिनी जो ॾाढो शुक्रिया अदा कंदमि त हिकु सुठो स्पेस मूंखे प्रोवाइड कयो, जिते आउं सम्झां थी त अॼु जी जेका बि कचहरी थी आहे उहा नौजवाननि खे वठी ऐं असांजे हुकूमत में हींअर जेके बि मसइला मसाइल हलनि पिया उन सां गॾोगॾु माना ॾाढी हिकिड़ी सुठी असांजी कचहरी रही आहे। ऐं जेके बि ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ हूंदा, ऐं सम्झां थी त उन मां कई ॻाल्हियूं असांजूं एडॉप्ट कंदा ऐं पंहिंजी लाइफ में उन्हनि खे प्रैक्टिकल करण जी कोशिशि कंदा। मुंहिंजो मैसेज इहो आहे, न सिर्फ़ु छोकिरियुनि या औरतुनि खे वठी, पर असांजी जेका यूथ आहे, असांजा जेके वालदीन आहिनि, हर उन फ़र्द जो इहो माना हिकिड़ो पंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ो माना हिसो शामिलु करे छॾनि त हू पंहिंजे औलाद खे ॾाढी हिकु त सुठी तरबियत ॾियणु घुरिजे, ॿिन्ही खे बराबरि जी अपॉर्चुनिटी इक्विटी ॾियणु घुरिजे ऐं ॿिन्ही खे हिकु बराबरि ट्रीट कयो वञे। तव्हां इन न सम्झो त अगरि तव्हांजो पुटु पढ़ंदो त उहो तव्हांखे इलाही अॻियां खणी वेंदो, पर अगरि जे हिकिड़ी न्याणी पढ़ंदी त उहा इन सम्झो त उहो हिकु पूरो ख़ानदान जेको आहे, ॻोठु जेको आहे, उनखे इलाही वॾे मक़ाम ताईं खणी वेंदी। ऐं मां चाहींदसि त पाण सभिनी खे जेको आहे सो बराबरि जो हिसो मिलणु घुरिजे हर जॻह ते। ऐं उन खां अलावा मेहरान टीवी जो तमामु घणो शुक्रिया अदा कंदमि ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हां सभिनी सां हिते मिली करे ऐं ॾाढो सुठो प्रोग्राम आहे। ऐं आउं अञा अप्रिशिएट कंदमि त अहिड़ा जेके आहिनि सो गेस्ट घुराया वञनि जेके असांजी यूथ खे, असांजे ईंदड़ जेका बि जनरेशन आहे, पर असांजी सोसाइटी, समाज, लिटरेचर, सिंधी सकाफ़त, हर शइ ते उन्हनि खे माना ॻाल्हाइण जे लाइ मौक़ो ॾिनो वञे ऐं उहे अहिड़ा पैगाम खणी अचनि जीअं वधि में वधि असां जेको आहे सो माना बहितरी जे तरफ़ वञूं। बिल्कुलु थैंक यू। असां रोज़ इहा ई कोशिशि कंदा आहियूं त मतिलबु को अहिड़ो सब्जेक्ट मौज़ू रखूं ऐं अहिड़ा माण्हू आहियूं जेको मतिलबु त न रुॻो असांजे यूथ खे, पर हर तबिके जो जेको आहे माण्हुनि खे जेको मतिलबु पंहिंजो मैसेज ॾियनि ऐं हुन खां आउटपुट जेको आहे असांजे नाज़रीन हस्टन मां तव्हां ॿिन्ही जो तमामु घणो थोराइतो आहियां। तव्हां आया तमामु ख़ूबसूरत कचहरी थी, तमामु कराइती कचहरी थी। नाज़रीन प्रोग्राम जी पुॼाणी लाइ ऐं पाण वेंदे वेंदे कुझु शख़्सियतुनि खे यादि कंदासीं। तव्हां गानो ॿुधो हूंदो मुमताज़ लाशारी जी आवाज़ में त गुल अहिड़ी तरह हवा में था लुॾनि, को हा पियो करे को न पियो करे, ॻाल्हियूं त अलाए कहिड़ियूं अथनि, को हा पियो करे को न पियो करे। तमामु ख़ूबसूरत शाइर इसाक राही साहिब जी अॼु वरसी आहे, अॼु 30वीं वरसी आहे हुननि जी। 1994 में अॼोके ॾींहं ते उहे असां खां विछड़ी विया। हुननि अधु सदी सिंधी अदब खे ॾिनी। तमामु हुननि ख़ूबसूरत शाइरी कई, तमामु ख़ूबसूरत लिखड़ियूं, पर अॼु ॾींहं ताईं हुननि जो मवाद जेको आहे उहो न छपिजी सघियो आहे। अॼु हुननि जी वरसी आहे, असां खेनि भेटा पेश कयूं था ऐं हुननि जेको कमु कयो आहे उहो सदियुनि ताईं यादि रहंदो। गॾोगॾु हिकिड़ो ख़ूबसूरत शाइर अयाज़ जानी, लाड़काणे सां संदनि तालुक़ु हुयो, रहमतपुर पाड़ो में उहे रहंदा हुआ। नंढी उमिरि में ई उहो असां खां विछड़ी विया, पर हुनजी जेका शाइरी आहे उहा तमामु कमाल जी आहे। हुननि ख़ूबसूरत गज़ल लिखियो, लुड़क सभु पाक तुंहिंजे नेणनि जा, चप हेराक तुंहिंजे नेणनि जा, आऊं मुफ़लिस ऐं शहर तुंहिंजे में, केतिरा वाक तुंहिंजे नेणनि जा, झोल गदिले में कीअं झले जानी, लुड़क सभु पाक तुंहिंजे नेणनि जा। अयाज़ जानी जे विछोड़े जो अॼु ॾींहुं आहे, 8 साल थी विया आहिनि उन्हनि खे। ऐं अलाह साईं खेनि गरी के रहमत करे, उन्हनि खे जवार रहमत में जायूं ॾे। ऐं उन्हनि जेको कमु कयो आहे, उन्हनि जेका शाइरी आहे, सदाबहार शाइरी आहे। तव्हांखे टाइम मिले त अयाज़ जानी खे तव्हां ज़रूरु पढ़िजो, तमामु ख़ूबसूरत गज़ल जो शाइर आहे ऐं उन्हनि जी बि अॼु वरसी आहे। अलाह साईं असांजी दुआ आहे त अलाह साईं खे जन्नत में जायूं ॾे। गॾोगॾु ख़ूबसूरत अदाकारा आहे, तमामु सीनियर अदाकारा शहनाज़ भट्टी साहिबा, उन्हनि जी अॼु सालगिरह आहे, 56 सालगिरह आहे। मेहरान टीवी जे पूरे सथे तरफ़ां खेनि जनम ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि। नाज़रीन प्रोग्राम पुॼाणी न पहुचे थो, मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे इन ई दुआ सां ॾींदा इजाज़त। शाल जित हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। सुभाणे नवनि महिमाननि सां गॾु, नईं उमीदुनि सां गॾु, नईं दुआउनि सां गॾु, नवनि मौज़ुनि सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।